बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह तबारक व ताला जे नाले सां जेको वॾो रहमान आहे, रहीम आहे ऐं सभु तारीफ़ूं उन परवरदिगार जे लाइ। जेॾो तुंहिंजो नाव बाझ बोॾियाई मंगा, जेॾो तुंहिंजो नाव बाझ बोॾियाई मंगा, रिय थंभे रिय थूणिए तूं छपर तूं छांव आऊं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन जेके बि हिन ट्रांसमिशन जो हिसो हिन वक़्तु बणिया आहिनि, तव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी। अॼु टियों रोज़ो आहे, माह रमज़ान जो भलारो महीनो ऐं टियों रोज़ो पाण सभिनीनि खे नसीबु थियो आहे। अॼु जो जेको ॾींहुं आहे, हिन ॾींहं जी ख़ुसूसियत इहा आहे त हज़रत बीबी फ़ातिमत ज़हरा जो विसाल आहे अॼु जे ॾींहं ते। टियों रोज़ो आहे ऐं माह रमज़ान जी जॾहिं बि ॻाल्हि कंदा आहियूं, पाण बरकतुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं यकीनन ही उहो महीनो आहे जंहिं महीने में बेहिसाब इंसानु नेकियूं कमाए सघे थो। ऐं थोरो बि नंढो कमु कयो, को बि नंढो कमु अव्हां कयो, अव्हांखे बेहिसाब नेकियूं मिलनि थियूं। आम ॾींहंनि जे मुक़ाबले में माह रमज़ान जो जेको महीनो हूंदो आहे, ईअं लॻंदो आहे त दिलि इंसान जो वधीक नरम थी वञे थो। आम ॾींहंनि जे मुक़ाबले में जॾहिं माह रमज़ान जे हवाले सां सोचबो आहे त यकीनन इबादत करण ते दिलि चवंदी आहे। यकीनन फजर जे टाइम ते, सहरी जे टाइम ते उथण ते पाण सभिनीनि जी दिलि चवंदी आहे। आम ॾींहंनि में पाण ॾिसूं त उहो सुबुह जो सवेर उथण बि कॾहिं कॾहिं जेको आहे न चवंदा आहियूं त अञा बि टाइम जेकॾहिं थोरो टरी वञे असीं पोइ उथूं ऐं पोइ पंहिंजो कमुकारु स्टार्ट कयूं। पर माह रमज़ान जी इहा बरकत हूंदी आहे त हर घर में नंढो ॿार बि उहो जेको आहे न टाइमली जे वक़्तु जॾहिं तव्हां सभु हिकु दस्तरख़्वान ते मौजूदु हुजो था, घर जो उहो वॾो ओवर एज जेको पर्सन मौजूदु आहे उहो बि उन तव्हांजे दस्तरख़्वान ते वेहे थो। उन ई तरह सभु घर भाती हिकु जॻहि ते वेही करे सहरी पाण करे रहिया हूंदा आहियूं। जेकॾहिं को घर जो भाती रोज़ो न बि रखंदो आहे कंहिं सबब जे करे, पर सहरी करे रहियो हूंदो आहे, इफ़्तार जे वक़्तु उन दस्तरख़्वान ते मौजूदु हूंदो आहे। मूंखे ईअं हमेशह लॻंदो आहे त माह रमज़ान जो महीनो एके जो महीनो हूंदो आहे, मुहबत जो महीनो हूंदो आहे, ॿधी जो महीनो हूंदो आहे, पंहिंजाइप जो महीनो हूंदो आहे, ॿिए खे पंहिंजो हुजण जो अहसासु ॾियारण जो हिकिड़ो महीनो हूंदो आहे। ईअं कोन्हे को त ॿियनि महीननि ते पाण जेको आहे न ईअं कोन था करे सघूं, पर ॿियनि महीननि जी निस्बत में हिन महीने में जेको आहे सो घणो इहे सभु शयूं असांखे सुहिणे अंदाज़ में मुंहिंजे ख़्याल सां नज़र अची रहियूं हूंदियूं आहिनि। नाज़रीन, अॼु जो भलारो ॾींहुं, टियों रोज़ो ऐं हज़रत बीबी फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन जो विसाल, जंहिंजो जॾहिं जंहिं किरदार ते नज़र पवे थी, हुनजी सीरत ते नज़र पवे थी, ज़िंदगी जे उन तर्ज़ अमल ते नज़र पवे थी, त यकीनन असांखे ज़िंदगी गुज़ारण जो हिकिड़ो ख़ूबसूरत रंग ऐं ढंग नज़र अचे थो। उन इन सॼे टॉपिक ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं। आलिम दीन जेके मौजूदु आहिनि, मुफ़्ती साहब जेके मौजूदु आहिनि, उन्हनि सां इन हवाले सां डिस्कस कंदासीं। प्रोग्राम में साथ बि मौजूदु आहे। नाज़रीन, प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। ऐं यकीनन जॾहिं मां ॻाल्हि कयां थी पंहिंजे इंट्रोडक्शन में सहरी जी, जॾहिं मां ॻाल्हि कयां थी उन दस्तरख़्वान जी जेको इफ़्तार जो दस्तरख़्वान हूंदो आहे, त यकीनन टपाल मेज़बान चांहि उते मौजूदु हूंदी आहे। पूरे ॾींहं में हिक खां ॿ कप चांहि जा ज़रूरु असां सभिनीनि खे घुरिजंदा आहिनि। सो टपाल मेज़बान हिकिड़ो सुठो ऑप्शन आहे असांजे लाइ, अव्हां सभिनीनि जे लाइ। अॼु जो ॾींहुं तमामु ख़ूबसूरत ॾींहुं आहे। जीअं मां ज़िक्र करे चुकी आहियां, हज़रत बीबी फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन जे किरदार ते जॾहिं नज़र पवे थी, उन्हनि जी सीरत ते जॾहिं नज़र पवे थी, उनजे तर्ज़ अमल ते जॾहिं ज़िंदगी गुज़ारण जो तर्ज़ अमल जॾहिं उहो ॾिसे थो इंसानु ऐं पढ़े थो उन बाबति, जॾहिं ॿुधे थो, आलम दीन जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि ऐं असांखे उन महफ़िल में मौजूदु हुजण जी सादत नसीबु थींदी आहे, त यकीनन हिकिड़ो सुहिणो पैटर्न नज़र ईंदो आहे। मां पहिरीं चई चुकी आहियां, अॼु इन हवाले सां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो घणो टाइम नथा वठूं। आयल जेके मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान मौजूदु आहिनि हिन प्रोग्राम में, उन्हनि जो तारुफ़ ऐं साण आउं कराईंदी हलां थी। जनाब पहिरियों नंबर सीट ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब। तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी, मुफ़्ती साहब जे भरिसां असां सां गॾु मौजूदु आहिनि कारी मोहम्मद अली साहब, माशाअल्लाह इलाही सुठे आवाज़ जा मालिक, ऐं मोहम्मद अली नक्शबंदी साहब असांजी इन टीम जो हिसो बि आहिनि। तव्हांखे भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। जनाब उन खां अलावा अॼु सुठो आवाज़ प्रोग्राम में मौजूदु आहे, ॾाढे सुहिणे अंदाज़ में पाण नातिया कलाम पढ़ंदा आहिनि, अब्बास अली कादरी साहब खे भलीकार चऊं था। अस्सलामु अलैकुम।
अलैकुम। उन खां अलावा असांजे प्रोग्राम में अरीबा फातिमा मौजूद आहे ऐं अरीबा जो आवाज़ बि ॾाढो सुठो आहे। अरीबा, मैं आपको भी वेलकम कहती हूँ अज़मत रमज़ान में। मुफ्ती साहब, पहिरियों अव्हां जी तरफ़ मां अॻियां वधां थी ऐं अॼु जो ॾींहुं इलाही ख़ूबसूरत ॾींहुं आहे ऐं जॾहिं हज़रत बीबी फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन जो ज़िक्र कजे थो, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी लाडली शहज़ादी जॾहिं पाण तशरीफ़ फरमा थींदियूं हुयूं त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदबन उथी बीहंदा, पंहिंजी चादर मुबारक पंहिंजी न्याणी जे लाइ विछाईंदा हुया। मां चाहींदसि त उन्हनि जी सीरत मुबारक जे हवाले सां अव्हां जो बयानु हुजे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अवां ॾिसो त यतीमनि जे यार, अड़ियनि जे आधार मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी लुख़्ते जिगर, इहो अल्लाह जे तरफ़ां इहा इनायत हूंदी आहे हुज़ूर जे न्याणियुनि में सभिनि खां आख़िरी न्याणी, पर मक़ाम ऐं मर्तबे में सभ खां अफ़ज़ल ऐं आला हज़रत सैयदा तय्यबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा नूरुलैन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदा फ़ातिमत ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जो नालो ई हुज़ूर सैयदा फ़ातिमा रखियो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम का सहाबिन इहो सवाल कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां पंहिंजे न्याणीअ जो नालो इहो फ़ातिमा छो रखियो? त सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन जे करे जो ख़ालिक़े काइनात मुंहिंजी लुख़्ते जिगर नूरे नज़र फ़ातिमत ज़हरा खे जहन्नम खां सिर्फ़ु उन खे न पर उन जी औलाद खे ऐं उन अहल बैत सां बिलख़ुसूस सैयदा फ़ातिमा सां मुहबत करण वारनि खे अल्लाह ताला जहन्नम खां अलहदा रखी छॾियो आहे, आज़ादु करे छॾियो आहे। इन जे करे मां नालो ई उन जो फ़ातिमा रखियो। फ़ातिमा फ़तम खां वरितल आहे, मुश्तक़ आहे फ़तम खां, जंहिंजी माना आहे अलहदा हुजणु, यानी सैयदा फ़ातिमा जहन्नम खां इन्हनि शयुनि खां आज़ादु आहे, बल्कि मैदान महशर में ॿिनि औरतुनि जी बि सिफ़ारिश करण वारी, गुनाहगार औरतुनि जी बि सिफ़ारिश करण वारी सैयदा फ़ातिमा हूंदी। वरी हज़रत सैयदा फ़ातिमा जो लक़ब जेको हुज़ूर रखियो बतूल, बतूल जी माना आहे त हिकिड़ी शइ ॿी शइ खां कटिजी अलॻि थी वञणु। त इन में बि इहा हिकमत हुई त अरबी जो लुग़त जो किताब आहे अल मुंजिद, उन मुंजिद वारे लिखियो आहे त बतूल जी माना आहे इनक़ता अन दुनिया इलल्लाह, यानी दुनिया खां मुनक़ता थी क़ता तालुकी करे सिर्फ़ु अल्लाह सां ताल्लुक़ हुजे। ऐं सैयदा फ़ातिमत ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो इहो मक़ाम ऐं मर्तबो हुयो ऐं हुज़ूर नालो ई प्यारो रखी छॾियो न, ऐं वरी लक़ब बि अहिड़ो प्यारो अता फ़रमाए छॾियो। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दुनिया में बहितरीन मानाउनि वारा ॿिया बि नाला मौजूदु आहिनि। हर शख़्स जी इहा कोशिशि हूंदी आहे त पंहिंजी न्याणी ते सुहिणो नालो रखे जंहिंजी माना भली हुजे। मां इहो ख़ुदा खे हाज़िर नाज़िर ॼाणे तव्हांखे ॿुधायां थो, जॾहिं मूंखे ख़ालिक़े काइनात न्याणी अता फ़रमाई, मां हर तरह सां नालनि जी कोशिशि पियो कयां अबजद जे हवाले सां, ॿियनि सां, त को बहितरीन माना वारो जेको वञे। सुहिणनि मानाउनि वारा केतिरा ई नाला साम्हूं आया, पर बार बार फिरी इन फ़ातिमा जे लफ़्ज़ जी जेका माना आहे इन ते जॾहिं नज़र पई पए, मूं चयो जंहिंजो इंतिख़ाब दुनिया जे अज़ीम तर्ज़ात मुहम्मद मुख़्तार जंहिं नाले जो कया, इन खां वधीक केॾो बि खणी माना ख़ूबसूरत हुजे, इन खां वधीक ख़ूबसूरत नथी थी सघे। इन जे करे मूं बि इहो ई इंतिख़ाब वञी कयो, फ़ातिमा, लफ़्ज़ फ़ातिमा एॾो ख़ूबसूरत। ऐं न्याणी खे हुज़ूर फरमायो रहमत, ऐं पुट जे नाले रब फरमायो नेमत, अल वलद नेमतुन वल बिन्त रहमतुन, पुट जेको आहे नेमत आहे, न्याणी रहमत आहे। वरी लिन नेमत हिसाबुन, ख़ुदा जेका नेमत अता कंदो आहे उनजो ख़ुदा हिसाब बि वठंदो। ऐं वलिर रहमत लैस बिहिसाबिन, ऐं हुज़ूर फरमाए जेका ख़ुदा जी रहमत हूंदी आहे उनजो को बि हिसाब न हूंदो आहे। यानी न्याणी रहमत हूंदी आहे। बिलख़ुसूस हिते
मां इहा बि गुज़ारिश करणु चाहींदुसि नाज़रीन खे त काफ़ी जेके असां ॾिठा आहिनि असांजा मुस्लमान भाइर जेके पुट जी औलाद खे न्याणीअ खां वधीक तरजीह ॾींदा आहिनि, पर सिर्फ़ु मां इहो उन्हनि खे दर्स नथो ॾियां, मां ख़ुदा जी ज़ात जो कसम खणी थो चवां, मां पुटनि खां वधीक न्याणी खे तरजीह ॾींदो आहियां, छो त मुंहिंजे पैगम्बर खे न्याणी वधीक पसंदि हुई ऐं प्यारी हुई। त हुज़ूर अलैहि सलातो वसलाम फरमायो त न्याणी रहमत। हाणे सैयदा फातिमा कंहिंजे लाइ रहमत बणी? मिसाल मुंहिंजी न्याणी मुंहिंजे लाइ रहमत, तव्हां पंहिंजे वालिद जे लाइ रहमत, पर हुज़ूर अलैहि सलातो वसलाम जे लाइ हज़रत सैयदा फातिमा रहमत बणी, जेको ख़ुदि रहमत लिल आलमीन। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। रब फरमायो हबीब मां तव्हांखे सभिनि जहाननि जो जे लाइ रहमत बणाए मोकिलियो, पर सैयदा फातिमा तुंहिंजे मथां असां जहिड़ा हज़ारे लखे कुर्बान जो वरी उन रहमत वारे जे लाइ तूं रहमत बणिजी आईं। इन खां वधीक सैयदा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा रदी अल्लाह अन्हा, जॾहिं सैयदा फातिमा जो नालो खणबो त रदी अल्लाह अन्हा चइबो, ऐं जॾहिं कंहिं सहाबी जो मर्द जो नालो खणबो त उते अन इस्तेमालु थींदो। त सैयदा फातिमत ज़हरा रदी अल्लाह अन्हा जो इहो शान ऐं मक़ाम ऐं मर्तबो आहे। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। मुफ्ती साहब ॾाढी ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो आहे ऐं टॉपिक अॼु जो इलाही वॾो आहे हक़ीक़त ॾिठो वञे त, ऐं वक़्तनि फ़वक़्तनि चाहींदासीं। मूंखे हिन वक़्त जो ख़्यालु पियो थिए तॾहिं मां इंतिहाई इख़्तिसार सां जी हाँ, जी हाँ, मुख़्तलिफ़ अॼु सवाल मूं वटि आहिनि, ऐं चाहींदसि त उन्हनि ते तव्हां रोशनी विझिजो। अव्हांजी इजाज़त सां ई अॻियां वधूं था। साही जो वक़्तु थी वियो आहे नाज़रीन, असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान लाइव ट्रांसमिशन में टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर। चाहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अज़मत रमज़ान में। अज़मत रमज़ान माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन असीं अव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं। मरहन टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं लाइव पहुचाई वञे पई। स्क्रीन ते ॾिनल नंबर हले पियो, तव्हां डायल करे सघो था ऐं हिन लाइव ट्रांसमिशन जो तव्हां बि हिसो बणिजी सघो था। जेकॾहिं अॼु जे ॾींहं जे मुनासिबत सां को सवाल तव्हांजो आहे त तव्हां ज़रूरु उहो पुछिजो। मुफ्ती साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, ट्रांसमिशन में जनाब तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि खां ज़रूरु असां जवाबु वठंदासीं। साथ मौजूदु आहे हिन लाइव ट्रांसमिशन में टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर। चाहे टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबु सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। अॻियां वधूं था, घणो टाइम बिल्कुलु बि नथा वठूं। अब्बास अली क़ादरी असां वटि मौजूदु आहिनि। ॾाढो सुठा ख़ान तव्हां खां कुझु ॿुधंदासीं, बिस्मिल्लाह कयो। नबी के घर में जो रहमत है, सैयदा ज़हरा। नबी के घर में जो रहमत है, फातिमा ज़हरा। खुदा की खास इनायत है, खुदा की खास इनायत है, सैयदा ज़हरा। नबी के घर में जो रहमत है, फातिमा ज़हरा। नबी के जिस्म का टुकड़ा है ज़ौजाए हैदर। नबी के जिस्म का टुकड़ा है ज़ौजाए हैदर। अली के पास अमानत है,
फातिमा ज़हरा अली के पास अमानत है फातिमा ज़हरा ज़माना के है ताग है जिनको हसन हुसैन की माँ ज़माना के है ताग है जिनको हसन हुसैन की माँ रसूल पाक की इतरत है सैयदा ज़हरा रसूल पाक की इतरत है सैयदा ज़हरा तुम्हारा दर ये उजागर कभी न छोड़ेगा तुम्हारा दर ये उजागर कभी न छोड़ेगा तुम्हारे दर से ही इज्जत है सैयदा ज़हरा तुम्हारे दर से ही इज्जत है सैयदा ज़हरा नबी के घर में जो रहमत है सैयदा ज़हरा सुबहान अल्लाह जी सुबहान अल्लाह माशा अल्लाह बेशक बेशक न्याणियूं रहमती थींदियूं आहिनि ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं अंदाज़ सां पंहिंजी न्याणी सां पेश ईंदा हुया असांजे पूरे मुआशरे जे लाइ इहो हिकिड़ो वॾो मिसाल आहे त पंहिंजी न्याणियुनि खे इन तरह बि इज़त ऐं एहतराम सां रखियो वेंदो आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण फरमायो त फातिमा मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे ऐं जॾहिं पाण अचनि थियूं त इहा ॾाढी मूंखे ॻाल्हि ख़ूबसूरत लॻंदी आहे इहो मूंखे मिसाल ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे त पाण जॾहिं तशरीफ़ फरमा थियनि थियूं त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात उन्हनि जे लाइ उथी बीहनि था पंहिंजी न्याणी जे लाइ त इन खां वधीक छा इज़त ऐं एहतराम न्याणी जो थी सघे थो मुफ़्ती साहिबु असां थोरो ॻाल्हाईंदासीं आजिज़ी ऐं सादगीअ जे हवाले सां हज़रत बीबी फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन जी ज़िंदगीअ ते जॾहिं नज़र पवे थी त उन में सादगी आहे उन में पंहिंजाइप आहे उन में आजिज़ी आहे मां चाहींदसि इन हवाले सां तव्हां बयानु फ़रमायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम उन ज़ात जी न्याणी जेका ज़ात चंड खे इशारो कनि त चंड उन जे इशारे ते हेठि लही ॿ टुकर थी वञे जेकॾहिं हज़रत शरफुद्दीन बूसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो त जेकॾहिं ओहद पहाड़ खे हुज़ूर हुकुम कनि त सोन जो बणिजी वञे त सोन जो बणिजी वेंदो बल्कि हिकिड़ी रिवायत में त सोन जो ओहद जबल सोन जो थी अची हुज़ूर जे दरबार में अर्ज़ु कई त मूंखे तव्हां ख़र्चु कयो त हुज़ूर फरमायो त नबूवत ऐं दौलत कॾहिं बि गॾु न थींदी आहे जेका रब खां जेका शइ घुरे हुज़ूर उहा रब अता फरमाए छो त पैगम्बरनि जी दुआ खे ख़ुदा रद्द न कंदो आहे ऐं वरी अहिड़ी अज़ीम हस्ती जेका सैयदुल अंबिया उन जी न्याणी वरी उन जी सादगी एॾी बेमिसाल जो घर जो कमकार हुजे त बि सैयदा फ़ातिमत ज़हरा पंहिंजे हथनि सां पाण करे पंहिंजे बच्चनि जी परवरिश पाण करे घर जी कमकार मानी तयारु करणु ऐं वरी हज़रत शेर ख़ुदा हज़रत अली करम अल्लाह जल करीम जहिड़े ख़ावंद खे उन जी ख़िदमत अलहदा करणु त कॾहिं बि हज़रत शेर ख़ुदा खे मूं मां का शिकायत न हुजे कमाल आहे हिन में उन खां पोइ हिकिड़ो दफ़ो जीअं बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में कुझु बानियूं आयूं त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे ख़िदमत जे लाइ ॾियनि पिया त सैयदा फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा खे जॾहिं ख़बर पई त हुज़ूर जे दरबार में आई अची हुज़ूर खे अर्ज़ु कयईं त मूंखे बि कमकार जे लाइ ताउन जे लाइ हिकिड़ी बानी ॾियो जेका ख़िदमत जे लाइ
हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया त मुंहिंजी न्याणी तोखे मूं तुंहिंजे लाइ फरमाया त बुदअतुम मिन्नी, तूं मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। ऐं फमन अग़दबहा अग़दबनी, जंहिं तोखे नाराज़ कयो उन सम्झ मां मुहम्मद खे नाराज़ कयो। ऐं हिकिड़ी रिवायत मां आहे त हुज़ूर फरमाए जंहिं मुहम्मद खे नाराज़ कयो ॼणा उन ख़ुदा खे नाराज़ कयो। हुज़ूर फरमायो त सैयदा फ़ातिमा इहे दुनिया जूं ख़िदमत गुज़ार इहे इन दुनिया वारनि जे लाइ आहिनि। तुंहिंजे लाइ दुनिया बि त आख़िरत बि आहे, तुंहिंजो आख़िरत में बि तुंहिंजो शान इन्हनि दुनिया खां सभिनि खां अफ़ज़ल ऐं आला हूंदो। त लिहाज़ा सैयदा फ़ातिमा इन ख़िदमत गुज़ार बानी खां वधीक हिकिड़ी मां तोखे हिकिड़ो अमल थो ॾियां, उहो वञी कर। हुज़ूर फरमायो त फ़ातिमा जॾहिं तूं राति जो सुम्हण जो इरादो करीं आराम जो त 33 दफ़ा पढ़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह, 33 दफ़ा पढ़ अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, 34 दफ़ा पढ़ अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। इहो हिन दुनिया वारी ख़िदमत वारी बानी खां तुंहिंजे लाइ बहितर आहे। सैयदा फ़ातिमा ख़ुशि थी ऐं मुस्कराए सैयदा फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा। ऐं जेकॾहिं तव्हां रज़ी अल्लाह ताला अन्हा जी जॻह ते सलामुल्लाह अलैहा बि चओ त इन जी बि माना आहे त अल्लाह जी सलामती अल्लाह जी रहमत हुजे सैयदा फ़ातिमा ते। इहे ॿई लफ़्ज़ इस्तेमालु करण खां का बि ममानियत कान्हे, जेको बि तव्हां लफ़्ज़ इस्तेमालु कयो सैयदा फ़ातिमा जे नाले खां पोइ। इहा इज़्ज़ो इनकिसारी सैयदा। ऐं जेकॾहिं पाण वरी चकी पाण हलाइणु, अटो पीअणु, अटो हा पाणी पाण भरणु। ऐं हज़रत सलमान फ़ारसी जहिड़ो जलील क़द्र सहाबी थो फरमाए, हज़रत सलमान फ़ारसी था फरमाइनि त मां हुज़ूर जे दरबार में हुयुसि, दरवाज़े ते दस्तख़त ॾिनुमि, हुज़ूर सैयदा फ़ातिमा वटि मौजूदु हुया त हुज़ूर फरमायो सलमान अचु। हज़रत सलमान फ़ारसी थो फरमाए त असर नमाज़ जो टाइम जीअं थियो सैयदा फ़ातिमा उन चकी खे छॾे अटे वारी खे जेका पाण अटो पई पीए अम्मा फ़ातिमा उनखे छॾे वञी नमाज़ शुरू कई त हज़रत सलमान फ़ारसी थो चए त रब्बिल काबा मूंखे काबे जे रब जो कसम आहे मूं ॾिठो त उहा चकी पाण पई हले। इहा सैयदा फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे अल्लाह साईं इहे कमाल अता फरमाया। इन जे करे जो कमाल इहे मिलिया इज़्ज़ सां इनकिसारी सां, छो त बंदे जे लाइ आहे इज़्ज़ इंकिसारी। छो त रब हुज़ूर फरमाए त ख़ुदा थो फरमाए त वॾाई त इंसान खे सूंह ई कान थी न। हुज़ूर फरमायो त अल्लाह थो फरमाए त अल किबरिया और रिदाई, वॾाई मुंहिंजी चादर आहे, जेको मूंखां खसण जी कोशिशि कंदो मां उनखे ख़्वार कंदुसि, जेतिरी जेको इज़्ज़ो इनकिसारी कंदो उनखे एतिरो मां बुलंद तरफ़ बढ़ाए छॾींदुसि। सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह। अच्छा मुफ़्ती साहब मां चाहींदसि त इन ॻाल्हि खे थोरो इन ॻाल्हि सां ॻंढियो त अॼु असां जॾहिं पंहिंजे मुआशिरे ते नज़र विझूं था त असांखे हठ धर्म वारा माण्हू घणा नज़र अचनि था, वॾाई कंदड़ माण्हू घणा नज़र अचनि था, जंहिं वटि हिकिड़ो बंगलो आहे, जंहिं वटि हिकु गाॾी आहे उहो चए थो त आहियां ई मां, जंहिं वटि ॿ पैसा आहिनि उहो चए थो आहियां ई मां, उन ग़रीब सां वेहणु पसंदि नथो करे। ॿियो बि हिकिड़ो मिसाल ॾियणु चाहींदमि मुफ़्ती साहिब हिते त असां ॾिसंदा आहियूं वॾियूं दावतूं शादियूं, उते ॿिनि क़िस्मनि जूं मां ईअं चवंदसि त असां वटि शिफ्ट हलायूं वेंदियूं आहिनि। ख़ासि माण्हू अलॻि हूंदा आहिनि, आम माण्हू अलॻि हूंदा आहिनि। बसि हाणे उन्हनि जे लाइ हिकिड़ो मिसाल इहो ॾिसो त जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे घर वारनि मां हिकिड़ी घरवारी जो वलीमो कयो निकाह खां पोइ, मुंहिंजे ख़्यालु ग़ालिबन हज़रत उम्मे हबीबा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं वलीमो हुज़ूर जो थियो त सभई सहाबी पंहिंजे इस्तिताअत मुताबिक़ जेका शइ खणी आया त असां या रसूल चाहियूं था तव्हांजो वलीमो थिए त हुज़ूर फरमाए दस्तरख़ान लॻायो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम दस्तरख़ान लॻारायो सभिनी सहाबनि खे। जेकॾहिं हज़रत अबू ज़र ग़फ़ारी जहिड़ो वेठो आहे, हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़ो, जेके ग़फ़ार क़बीले वारा जेके हुया उहे मालदारी ताजिर आहे, कारोबारी आहे, हज़रत अबू ज़र ग़फ़ारी खे बि उते था विहारनि त ग़रीब जहिड़े हज़रत बिलाल जहिड़े खे बि उन दस्तरख़ान ते था विहारनि। वरी जेकॾहिं को नाबीन सहाबी आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे जेकॾहिं फरमाइनि था त हे फ़िलहालु ख़ामोश थी त पारी मां हिननि खे सम्झाइण जी कोशिशि कयां जेके सरदार आहे मके जा, छो त उन्हनि इहा डिमांड रखी त असांखे अलॻि टाइम ॾियो त हुज़ूर जी चाहत हुई त जेकॾहिं सरदार ईमान आणींदा त ॿिया ऑटोमेटिक इस्लाम में आसानी सां दाख़िल थींदा त रब फरमायो त इन्हनि खे छॾे ॾे, इन्हनि जी हबीब परवाह न कर। जेकॾहिं को नाबीन साहबी तो वटि अचे त पारी तूं उनजी ॻाल्हि ॿुध, उनखे तूं तरजीह ॾे। यानी इहा जेका आहे अलाह ताला इहे जेके नेमतूं ॾिनियूं आहिनि, तव्हां ॾिसो त दुनिया में वॾा वॾा बादशाह नाले वारा गुज़रिया, अॼु उन्हनि जो नालो निशान ई कोन्हे। बल्कि जेकॾहिं वॾो वॾो बादशाह गुज़रिया ऐं जन ख़ुदा हुजण जूं दावाऊं कयूं फहशर फनादा, पर उन्हनि जो नालो निशान त मिटिजी वियो।
बल्कि क़ुरान करीम में ख़ुदा फरमायो 11हें सिपारे में फ़िरौन जे लाइ त फ़ल्यौम नुनज्जीक बिबदनिक लितकून लिमन ख़ल्फ़क आया, असां उन जे जिस्म खे छुटकारो ॾिनोसीं जो समुंड में बहरे कुल्ज़ में उनखे कंहिं जानवरनि मच्छियुनि बि न खाधो, इन जे लाइ त उन जे जिस्म खे असां बाक़ी रखूं त अचण वारा उनखे ॾिसी करे इबरत हासिलु कनि त एॾो वॾो बादशाह जंहिंजी एॾी रियासत हुई, अॼु उनजो इहो अशर आहे जो उनजो को नालो निशान वठण वारो कोन्हे। आज इज्ज़ इनकिसारी ख़ुदा खे पसंदि आहे, बल्कि काफ़ी तव्हां दुरुस्त था फरमायो त असां ॾिठो आहे त बंगलनि में जेके मुलाज़िम हूंदा आहिनि उन्हनि खे सोफ़े ते वेहणु पसंदि न कंदा। ईअं दावत में वियुसि, हाणे नालो त ज़ाहिर आहे कंहिंजो न खणिबो, कंहिंजी जेका आहे इहो तव्हां सम्झाइण जे लाइ इशारो काफ़ी आहे त वयुसि त उते जेके हुया जेके उन्हनि जा चयूंसीं असांजा मुलाज़िम आहिनि, असां जेके ईदी नौजवान ईंदा आहिनि पोइ उन्हनि खे मुलाज़िम तो रखंदा, उहे सोफ़े खां हेठि वेठा आहिनि। असांखे चयूं अॻियां टेबलूं लॻाए तव्हां खाऊं, चयो असां खाऊं, छो हीअ इंसान न आहिनि छा? जेकॾहिं तव्हां वटि हिननि जी ताज़ीम न आहे, तकरीम न आहे, तव्हां इंसानियत खे सम्झो न आहे त पोइ असांखे ताज़ीम छो था ॾियो? सभई इंसान ज़ात बराबरि आहिनि। जेकॾहिं को मुलाज़िम आहे, घर में कमकार करण वारो आहे, तव्हांखे उनखे बि इज़त ऐं ताज़ीम ऐं तौक़ीर अता फरमाए। मुमकिन आहे ख़ुदा मर्ज़ी वारो आहे, तव्हां खां इहे सभु नेमतूं वापसि वठे त तव्हां छा था करे सघो? त लिहाज़ा इज्ज़ इनकिसारी कयो ऐं अलाह जे बंदनि सां वधि खां वधि मुहबत कयो। ईअं न त तव्हां मालदारनि जे लाइ अलहदा सिस्टम आहे, ग़रीबनि जे लाइ अलहदा सिस्टम आहे, इन सिस्टम खे ख़तमु करे छॾियो। इहा ख़ुदा जी देन आहे, बसि जंहिंखे जेको ख़ुदा ॾिए उनजो शुक्र अदा कयो। जी मुफ़्ती साहब, हूअं बि हिकु हदीस में इन तरह बयानु फ़रमायल आहे त जेकॾहिं तव्हां अलाह सां मुहबत करण जी दावा कयो था त तव्हां उन रब जी मख़लूक़ सां सुहिणे सलूक सां हलो। नाज़रीन, ख़ूबसूरत डिस्कशन अव्हां ताईं पहुचायो वञे पियो ऐं कोशिशि हूंदी त प्रोग्राम जा जेतिरा हिसा असांजा आहिनि इन ट्रांसमिशन जा त असां मुख़्तलिफ़ सवाल मुफ़्ती साहब जिन जे अॻियां रखंदासीं ऐं चाहींदासीं त जनाब पाण उन ते रोशनी विझनि ऐं थोरो मां कोशिशि कंदसि त तमामु शयुनि खे जेको आहे अॼु जे मुआशिरे सां बि असां जेको आहे न थोरी रिज़ेम्बलेंस ॾींदा हलूं त अॼु जो मुआशिरो कीअं आहे ऐं असांजो जेको ख़ूबसूरत दीन आहे उहो कीअं आहे। असां शायदि पंहिंजी ज़िंदगी जे उन्हनि तमामु मामलात में सभु शयूं विसारे वेठा आहियूं जिन खे माह रमज़ान जो महीनो ई शायदि इन जे लाइ हूंदो आहे त असां तमामु शयुनि खे रिवाइव कयूं ऐं रिवाइव करणु सुठो लॻंदो आहे, ख़ूबसूरत लॻंदो आहे। हिन तरह जूं महफ़िलूं तमामु ख़ूबसूरत लॻंदियूं आहिनि ऐं हूअं बि हर घर में को न को चैनल मुफ़्ती साहब हर को हलाए वेठो हूंदो आहे, छो त रोज़े जी हालत हूंदी आहे ऐं रोज़े जी हालत में जॾहिं पाण सुठा डिस्कशन्स ॿुधंदा आहियूं त उनजो असर बि थींदो आहे। अच्छा मुफ़्ती साहब, थोरो बयानु कजो त सुठी गुफ़्तगू ॿुधण सां छा इंसान जे उन ज़हन ते उहो खाको ठही वञे थो त असांखे सुठो अमल बि करिणो आहे? यकीनन इन में को शक कोन्हे। तव्हां जेका गुफ़्तगू कंदव घर में ऐं सुठी गुफ़्तगू ॿुधंदव त तव्हांजे औलाद ते बि उहो ई असरु रहंदो, तव्हांजे घर जो माहौल बि इहो बणिबो। जीअं घणा माण्हू तव्हां ॾिसंदा आहियो नी त नियाणियुनि खे तालीम ॾियण खां आला तालीम ॾियण खां लहराईंदा आहिनि त नियाणी जी जेका आहे नियाणी जो माहौल सही न आहे, नियाणी ते उनजा माहौल जा असर पवंदा। माहौल त तव्हांजे घर जो, तव्हां उन नियाणी खे घर में जेको माहौल ॾींदव, तालीम तरबियत ॾींदव, तव्हां जॾहिं उनखे तालीम जे लाइ रवानो कयो त उनजी तव्हां तरबियत करे रवानो कयो त असांजो माहौल इहो आहे त असांखे इस्लाम हीउ सेखारियो आहे, असांखे हीउ हुकुम ॾिनो आहे, असांखे हीअं पेश अचिणो आहे, पंहिंजी इज़त जी कीअं हिफ़ाज़त करणी आहे। ऑटोमेटिक जॾहिं तव्हांखे तव्हां उनखे माहौल मुकमल तव्हांजो बचपन खां तव्हांखे जो मिलियल हूंदो, हा ॾिनल हूंदो, सुठियूं ॻाल्हियूं ॿुधल हूंदियूं, बार बार तव्हांजो उथणु वेहणु तव्हांजे औलाद जो बचड़नि जो बिलख़ुसूस नियाणी जो तव्हां उहा नोट कंदी रहंदी त मां इंशा अल्लाह ताला यकीन सां थो चवां त नियाणी ते उनजो असरु थींदो। चंद कलाक जेको तालीम जे लाइ वेंदी त उन ते उहो ख़राबु असरु कॾहिं बि इंशा अल्लाह ताला हावी न थींदो। बिल्कुलु मुफ़्ती साहब, तव्हां बिल्कुलु सही चयो त जेका घर जी तरबियत हूंदी आहे उहा वधीक मैटर कंदी आहे। नाज़रीन, असां वधीक कंटिन्यू कयूं था, वक़्तु साहीअ जो थी वियो आहे। अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां असां सां जुड़िया रहिजो।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी। लाइव ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में नंढो ब्रेक हुयो ऐं साई खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। अच्छा, मूं ब्रेक जी ॻाल्हि कई, ब्रेक जी तरफ़ अॻियां वधासीं, ब्रेक वरितीसीं, ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थिया आहियूं। ईअं ई हर कमकार में थोरी ब्रेक ज़रूरी हूंदी आहे। जॾहिं 12 महीननि जी ॻाल्हि कंदा आहियूं त ॾिसो 12 महीना इंसानु 11 महीना मुकमल खाए पीए थो, का रोक टोक कोन्हे का। तव्हां केॾी महिल उथो था, केॾी महिल सुम्हो था, 5 वक़्त निमाज़ त हुअं ई फ़र्ज़ु आहे जेकॾहिं इस्लामिक पर्सपेक्टिव सां ॾिसिजे। ऐं जेकॾहिं तव्हांजी हिकिड़ी सुठी प्रैक्टिस रही आहे, तव्हां सुबुह जो उथो था, तिलावत क़ुरान करीम सां पंहिंजे ॾींहं जो आगाज़ कयो था, निमाज़ सां आगाज़ कयो था, तमामु कमकार कयो था, उनखां पोइ राति जो इंसान खे हिकिड़ो सुठो ब्रेक मिलंदो आहे। सुहिणे अंदाज़ में तव्हां जेको आहे न सभिनीनि कमनि कारनि खे इख़्तिताम ते पहुचाए आराम कंदा आहियो, वरी सुबुह जो हिकिड़ो नओं आगाज़। इन ई तरह 11 महीननि खां पोइ जेको हिकिड़ो महीनो नसीबु थिए थो न माहे रमज़ान जो, उहो बि इंसान जे लाइ हिकिड़ो कंप्लीट पैकेज तहत अचे थो। त उन में इंसानु एनालाइज़ करे त असां खां छा ग़लतियूं थियूं आहिनि, कहिड़ा कम असांखे करणु खपनि हा, कहिड़ा कम असां न कया आहिनि, कहिड़नि कमनि ते घणो असां वक़्तु पंहिंजो ज़ाया कयो आहे, ऐं कहिड़ा कम असां करे सघूं था। जेकॾहिं थोरो असां जेको आहे न हिकिड़ो पंहिंजो ज़िंदगी जो पैटर्न ठाहींदासीं त उन सां बि यकीननि ज़िंदगी इंसान जी संवरजी सघे थी, ख़ूबसूरत थी सघे थी। नाज़रीन, प्रोग्राम में हिन ट्रांसमिशन में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान पीअण सां हिकु नओं जोश ऐं ताज़गी मिले थी, जेका सॼो ॾींहुं तव्हांखे सरगरम रखे थी। ऐं जेकॾहिं रमज़ान जी दस्तरख़्वान जी ॻाल्हि कयूं था, उहा सहरी हुजे या इफ़्तारी, त पोइ टपाल मेज़बान असां वटि यकीननि मौजूदु हुजे थी। हिकिड़ो सुठो ऑप्शन असां वटि मौजूदु आहे। अॻियां वधूं था, नात ख़्वान असां वटि मौजूदु आहिनि, कारी साहब मौजूदु आहिनि, मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि। लाइव ट्रांसमिशन में अरीबा फ़ातिमा सां सां मौजूदु आहे। अरीबा, आपसे कुछ सुनेंगे, बिस्मिल्लाह कीजिए। मदीने से बुलावा आ रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है। यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, मदीने वाला ही बुलवा रहा है। मेरा दिल भी तू अपने साथ ले जा, मेरा दिल भी तू अपने साथ ले जा। अकेला क्यों मदीने जा रहा है, अकेला क्यों मदीने जा रहा है। ये चक्की सैयदा की चल रही है, ये चक्की सैयदा की चल रही है। ज़माना जितना लंगर खा रहा है, ज़माना जितना लंगर खा रहा है, मदीने से बुलावा रहा है। मेरा दिल मुझसे पहले जा रहा है।
सुभान अल्लाह जी माशा अल्लाह। अॻियां वधूं था ऐं ट्रांसमिशन में हिकिड़ो क़दम अॻियां वधाईंदे मुफ़्ती साहिब जी तरफ़ अॻियां वधूं था। मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। मुफ़्ती साहब अल्लामा इक़बाल ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में फ़रमायो आहे त अल्लाह से दूर करे तो तालीम भी फितना, अमलाक भी, औलाद भी, जागीर भी फितना, नाहक के लिए उठे तो शमशीर भी फितना, शमशीर ही क्या नारे तकबीर भी फितना। सो असां पंहिंजे मुआशरे में जेकॾहिं ॾिसूं था काफ़ी अहिड़ियूं प्रैक्टिसिस आम जाम आहिनि जेके दीन खां इंसान खे परे कनि थियूं। मां चाहींदसि हिन हवाले सां तव्हां बयानु फ़रमायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन ई शेर में मुकम्मल अल्लामा इक़बाल हिकिड़े नंढड़े शेर में मुकम्मल इशारो ॾेई छॾियो आहे हर तरह सां। जी हा। यानी जेकॾहिं तव्हांजो को बि कमु अल्लाह जे रज़ा जे लाइ न आहे त पोइ तव्हांजो हर कमु नाक़िस ऐं नाकार आहे। तव्हांजो को कमु बि कामिल न आहे, बल्कि तव्हांजो हर अमल जेको हुजे, हर कमु जेको हुजे, हर कामयाबी हुजे त उन ते तव्हां अल्लाह जो शुक्र अदा कयो त या इन ते असांजो अल्लाह जो असांजे मथां करम आहे। छो त माण्हू केतिरा था दुनिया में आबाद रहनि, केतिरा माण्हू आहिनि। हर माण्हू जी पंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे अॻिते वधण जी ऐं कामयाबी जी। जेकॾहिं अल्लाह से मूंखे कामयाबु करे त छा ॿिया हिन जा हक़दार न हुआ छा? छो न हक़दार आहे, पर हीउ मुंहिंजे मथां ख़ुदा करम कयो त मां ख़ुदा जो शुक्र कयां। पर जेकॾहिं मां इंसान वटि इल्मु अचे, इल्म खां पोइ जेकॾहिं हुन में गुरूर अचे, तकबुर अचे त इहो फितरो बणिजी वेंदो। इहो इंसानु इहो फितरे ॾे वठी वेंदो। जेकॾहिं तलवार हथ में खणी अचे त सभिनि खां वधीक ताक़तवर मां आहियां ऐं वॾो मुजाहिद मां आहियां, जिहाद कयो ई मूं आहे, बाक़ी त कुझु बि कोन्हनि, त इहो ई जिहाद हिन जे लाइ फितरे जो सबबु बणिजी वेंदो। यानी हिन जी नाकामी जो सबबु बणिबो, अल्लाह जी नाराज़गी जो सबबु बणिबो। इन जे लाइ त जेको कमु हुजे उहो जंहिं तरफ़ बि क़दम वधाए इंसान त हर क़दम में अल्लाह ताला जी रज़ा शामिल हूंदी आहे ऐं अल्लाह ताला जो शुक्र अदा कंदो रहे। जेकॾहिं न त पोइ हिन जो हर अमल फितरूं बणिजी। जी बेशक बेशक, ॾाढे सुहिणे अंदाज़ सां बयानु फ़रमायो तव्हां। अच्छा मुफ़्ती साहिबु, उन खां अलावा मां इहो बि पुछणु चाहींदसि त हिन ते तव्हां ॻाल्हायो ऐं सुहिणे अंदाज़ में तव्हां ॻाल्हाए सघो था त को बि इंसानु को बि कमु शुरू करे थो, केतिरा ई नौजवान हीउ प्रोग्राम ॾिसंदा हूंदा हुआ की नंढो वॾो को बि कमु शुरू करिणो आहे त अल्लाह जी रज़ा इंसानु कीअं घुरे, रब खे कीअं रिझाए, इन ते तव्हां बयानु फ़रमाइजो। पर पहिरीं लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे प्रोग्राम में हिन में ट्रांसमिशन में शामिलु कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। जी आप कैसे हैं? जी अल्लाह का शुक्र, ठीक। आपकी रमजान ट्रांसमिशन हमें बहुत अच्छी लगती है, बहुत शौक से देखते हैं। बहुत शुक्रिया। आपका नाम, कहाँ से बात कर रही हैं आप? उफक शहर से बात कर रही हूँ, हैदराबाद से। उफक, आपकी प्रैक्टिस किस तरह रही है? माह रमज़ान की जब बात करते हैं, माह रमज़ान का बड़ा खूबसूरत मंथ होता है, एक कंप्लीट पैकेज इंसान को मिलता है। आपका माह रमज़ान कैसे गुजरता है? माशाल्लाह, बस रमजान की है ना तैयारियों में, सहरी इफ्तारी, इन्हीं चीज़ों में हम लोगों का रमजान ट्रांसमिशन गुजरता है। नमाज रोज़ा, बहुत खुशी होती है कि रमजान इस बरकत वाला महीना हमें मौका मिलता है, हमें इबादत करने का, अपने गुनाह माफ़ करने का, अल्लाह ताला से माफ़ी मांगने का। बेशक बेशक, आपने बिल्कुल दुरुस्त फरमाया। अच्छा, मैं चाहूँगी कि लाइव ट्रांसमिशन चल रही है, आप लाइव ट्रांसमिशन के हवाले से अपने कमेंट्स में कैसी लग रही है ट्रांसमिशन आपको? बहुत बहुत अच्छी लगती है। हम पूरी फैमिली आपकी ट्रांसमिशन बहुत शौक से देखते हैं। हमारी फैमिली में सारे मेंबर्स आपकी ट्रांसमिशन बहुत, तो आप लोगों की ट्रांसमिशन देख के ही लगता है कि रमजान आ चुके हैं। सही बात तो ये है कि आप लोगों की ट्रांसमिशन देख के हम लोगों को लगता है कि रमजान आ चुके हैं। जी बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। आप मुझे आपकी तरफ से गिफ्ट चाहिए कोई भी। बहुत शुक्रिया। अच्छा उफक, मैं ज़रूर पूछना चाहूँगी, माह रमज़ान की एक खसूसियत ये भी होती है, वैसे तो तमाम चीज़ें चल रही होती हैं, हर एक का अपना एक स्केड्यूल अपनी तरह चल रहा होता है, लेकिन माह रमज़ान में घर का हर एक मेंबर एक साथ आकर बैठता है, तो सहरी का वक्त और इफ्तार का वक्त आपका किस तरह गुजरता है? हेलो जी, आपको आवाज़ आ रही है उफक? जी आ रही है। जी आप ही उफक, मैं पूछना चाह रही थी आपसे कि इफ्तारी और सहरी का वक्त आपका किस तरह गुजरता है? हम सब जब एक इकट्ठे होके दस्तरखान पे बैठ के सब साथ मिलके सहरी करते हैं, इफ्तारी करते हैं, तो बहुत अच्छा लगता है।
यकीनन बिल्कुलु थैंक यू सो मच आप ट्रांसमिशन में शामिल हुई ऐं यकीनन नाज़रीन असां जॾहिं आम ॾींहंनि जे निस्बत में माह रमज़ान जी ॻाल्हि कंदा आहियूं त माह रमज़ान जूं रौनकूं हिकिड़ियूं पंहिंजियूं ई हूंदियूं आहिनि माह रमज़ान जो हिकिड़ो सुकून ई पंहिंजो हूंदो आहे मुफ़्ती साहब जीअं ई पहिरें रोज़े जी आमद हुई न त मां पहिरें रोज़े ते मुंहिंजे ख़्याल सां इन ॻाल्हि जो ज़िक्र कयुमि त हवा ॾाढी थधी लॻे पई ऐं उतर जी हवा महसूसु थिए पई त मूंखे ईअं लॻे पियो त माह रमज़ान जी जेका आमद आहे न उनजी ख़ुशबू असांखे महसूसु थिए पई अच्छा माह रमज़ान जी जॾहिं ॻाल्हि कयूं था उन हवाले सां त यकीनन सां मां ज़िक्र करणु चाहींदमि पर मां पहिरीं तव्हां खां सुवालु पुछी चुकी आहियां त असां जॾहिं को बि कमु शुरू कयूं था त उन में रब जी रज़ा कीअं शामिलु हुजे दुआ जो छा तरीक़ेकार हुजे ऐं चवंदा आहिनि त जंहिंसां रब रिझी वेंदो आहे न त सभु मामला सभु कम आसान बणिजी वेंदा आहिनि जी जेको बि कमु शुरू कजे सुठो कमु बहितर कमु पंहिंजे कामयाबी जे हवाले सां त उन कम में जेका आहे सभ खां पहिरीं असां चवंदा आहियूं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम छो त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जी बरकत आहे जो अल्लाह ताला खां असां मदद तलब कंदा आहियूं जीअं काफ़र ऐं मुशरिक को कमु कंदा त बातिल ख़ुदानि खे पुकारींदा बिस्मिल्लाह ते वल उज़्ज़ा चवंदा ऐं असांजो त हक़ीक़ी ख़ुदा आहे असां हर कम में इब्तिदा में असां अल्लाह ताला जो नालो वठी उनखे शुरू कयूं ऐं दिलि में इहो पुख़्तो इरादो कयूं त मुंहिंजा करीम रब हीउ जेको मां अमल कयां थो अगरचे इंसानी फितरी हवाले सां मुमकिन आहे त कॾहिं इहे ख़्याल बि ईंदा आहिनि दिलि ऐं दिमाग़ में त हीउ कमु कयां त मूंखे शोहरत मिलंदी हीउ कमु कयां त मूंखे हीउ फ़ाइदो थींदो अगरि इहे ख़्याल बि अचनि त इहो इंसानु तसवुरु कंदो रहे मुंहिंजा करीम रब हीउ वसवसा हीउ ख़्याल मुंहिंजे तरफ़ां आहिनि बाक़ी हिन कम में कामयाबी तूं मूंखे अता फरमाइजां हिन कम खे मां नथो करे सघां तुंहिंजे मदद खां बग़ैर तुंहिंजी मदद हिन में शामिलु हूंदी त मां हिन खे कम खे पाए तकमील ते पहुचाए सघंदुसि ऐं इन सां मुंहिंजा करीम रब मुंहिंजी ज़ाती का बि ताक़त कान्हे इहो सॼे इन कम ते मूंखे हिमत ॾियण वारो ताक़त ॾियण वारो ऐं इन कम ते जेका मुंहिंजी तबियत में जेको उभार पैदा थियो आहे इहो तुंहिंजे ई फज़ल सां थियो आहे ऐं हाणे तुंहिंजी रज़ा थो चाहियां जॾहिं दिलि में इहो इरादो कंदो ज़रूरी न आहे त इहे अल्फाज़ ज़ुबान सां अदा करे दिलि में इहो ई नियत ऐं इरादो रखंदो अचे पोइ जेके ॿिया वहम ऐं ख़्याल ईंदा आहिनि त उनजी बि अल्लाह ताला जे दरबार में पुछाणो न हूंदो आहे ऐं अल्लाह ताला उन बंदे खे कामयाबी ऐं कामरानी सां नवाज़ींदो आहे सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह अच्छा अल्लाह तबारक व तआला जा 99 नाला आहिनि हू रहीम बि आहे रहमान बि आहे गफ़ूर बि आहे अल अमीन सादिक जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात सां उनजी निस्बत ॾींदा आहियूं त पाण अमीन बि हुया सादिक बि हुया पर अॼु जे मुआशरे में मुफ़्ती साहब इहा अमानत गुज़ारी घटि नज़र अचे थी जी ईअं आहे अमानत गुज़ारी हुजे या सचाई हुजे सदाकत हुजे हर माण्हू जेको आहे शायदि इन में थो सम्झे त मुंहिंजी कामयाबी आहे त मां जेका आहे ग़लति बयानी करे कूड़ ॻाल्हाए अॻिते वधी वेंदुसि या मां कंहिंजी जेका आहे कंहिंखे धोखो ॾेई मां अॻिते वधी वेंदुसि अमानत में ख़यानत कंदुसि त मूं वटि जेका आहे बैलेंस वधी वेंदो त लिहाज़ा जेके बि इस्लाम असांखे शयूं सेखारियूं आहिनि जॾहिं असां उन्हनि जी मुखालिफ़त कंदासीं त असांजी नाकामी शुरू थी वेंदी इस्लाम जी जेकॾहिं मुवाफ़िक़त करे असां ज़िंदगी बसर कंदासीं त उन में असांजी कामयाबी आहे मुखालिफ़त में असांजी कामयाबी न आहे इंसान जी इहा सोच आहे वहम आहे फ़िक्र आहे त इहे कम जेकॾहिं इन्हनि में कामयाबी हुजे हा त तव्हां ॾिसो त हिन दौर में साइंस केॾी तरक़ी कई आहे वॾा वॾा साइंसदान ऐं असां खां वधीक दुनियावी तालीम रखण वारा जेके मुल्क ऐं वधीक असां खां तरक़ी याफ़्ता आहिनि जॾहिं इस्लाम ते रिसर्च था कनि ऐं जॾहिं उन उमुक़ ऐं दक़ीक़ मसाइल ते वञी पहुचनि था त आख़िर में उहे चई था वेहनि त हीअ जेका बि असांजी तरक़ी आहे इहा असांजी ज़ाती न आहे इहा सॼी असांजी अलाह मदद कई आहे फिलफोर था चवनि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह इहो हिकिड़ो मिसाल न सैकड़ो मिसाल तव्हां ॾिसो तव्हांखे मिलंदा दुनिया में हिंदुस्तान में नाले वारा जेके शख़्सियात हुयूं
ग़ालिबन गुज़श्ता साल गुज़िरियल साल उन उहो कलमो पढ़ी दायरे इस्लाम में हिकिड़ो दाख़िल थी वियो। अहिड़ा हर पूरी दुनिया में जापान में वञो जिथे वञो जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि छो ज़ाहिर आहे त हुननि खे का शइ नज़र थी अचे न। यकीनन यकीनन। अच्छा मुफ्ती साहब माना उन्हनि जा तमामु कमकार इहो मुंहिंजे ज़हन में ईअं ख़्यालु ईंदो आहे त उहो इंसानु जॾहिं कलमो पढ़णु चाहे थो त माना रूहानी तौर उहो किथे न किथे उन्हनि में सचाई मौजूदु हूंदी आहे तॾहिं रब उनखे जेको आहे हिम्मत नसीब करे थो। ॾिसो असां वटि सचाई न आहे। बिल्कुलु। अच्छा मुफ्ती साहब माफ़ु कजो पाण वधीक डिस्कशन खे जारी रखूं था वक़्तु थी वियो आहे साईअ जो। नाज़रीन साथ मौजूदु आहे लाइव ट्रांसमिशन में टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान पिण सां ई हिकु नओं जोश ऐं ताज़गी मिले थी जेका सॼो ॾींहुं अव्हां खे सरगरम रखे थी। अव्हां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान पिण सां हिकु नओं जोश ऐं ताज़गी मिले थी जेका सॼो ॾींहुं तव्हांखे सरगरम रखे थी। लाइव कॉलर हिन वक़्तु शामिल आहिनि लाइव ट्रांसमिशन में उन्हनि खे प्रोग्राम में वेलकम चऊं था। हेलो जी अस्सलाम वालेकुम। जी आपको वेलकम कहते हैं। अपना नाम बताएं कहाँ से बात कर रहे हैं? जी मैं हैदराबाद से बात कर रहा हूँ। क्वेश्चन ये था कि जब खामन अपनी बीवी को गुस्से में आकर मिसाल को अपने होश हवास में वो ना हो और गुस्से में आकर वो जो 3 अल्फाज हैं अपनी बीवी को बोल देता है, ठीक है, तो उसका कफारा क्या होता है? ठीक है जी जनाब बहुत शुक्रिया। इसके अलावा कोई और सवाल है आपका? बहुत शुक्रिया। असां प्रोग्राम में मुफ्ती साहब चाहियूं पिया था जी कॉलर्स जेको आहे सो शामिल कयूं। सवाल तव्हांखे सम्झ में आयो? आवाज़ मुकम्मल कोन आयो आवाज़ में थोरो तव्हां सवाल खे रिपीट कजो। अच्छा पोयां डायरेक्टर साहब मौजूदु आहिनि हू ॿुधाइनि पिया छो त मूंखे सम्झ में कोन आयो आवाज़ सही कोन आयो। हू चवनि पिया त को बि माण्हू जेकॾहिं कावड़ में ॿ टे लफ़्ज़ चई छॾे थो पंहिंजे घर भातियुनि खे त पोइ छा उनजो कफ़ारो छा आहे? न घर भातियुनि मां मुराद छा आहे त पंहिंजी घरवारी खे चयो अथई ॿारनि खे चयो पंहिंजी घरवारी सां। जेकॾहिं घरवारी खे जीअं माण्हू घणनि जो इहो मक़सदु हूंदो आहे त जेकॾहिं तलाक जा लफ़्ज़ चया थी त उन्हनि जे लाइ पोइ मुकमल उनजी पूरी डिटेल ऐं डेटा ॾिठी वेंदी आहे मर्द जी त हुन में गुस्सो केतिरो रहंदो आहे ऐं छा हो। मुफ्ती साहब मां चाहींदसि त तव्हां उर्दू में उन्हनि खे जवाबु ॾियो त पंहिंजी घरवारी खे कावड़ में जेकॾहिं 3 लफ़्ज़ हू चई वियो आहे। अच्छा अगर अलिया को घरवाली को इन्होंने इसका मकसद है कि गुस्से की हालत में इसने तलाक कह दी है 3 मरतबा तो उसके लिए उस मर्द की जो है माजी को देखा जाएगा कि उसकी तबीयत किस तरह रहती है, कितना उसका गुस्सा रहता है और गुस्से की कैफियत क्या होती है उसकी, और क्या वो इससे पहले कभी इस तरह जानी माली नुकसान कर बैठा है। अगर वो जानी माली नुकसान इस तरह कर बैठा है तो उसका हुक्म अलहदा है। अगर जो है वो नॉर्मल जिस तरह तरीक़ेकार होता है उसकी तबीयत में कभी वैसे गुस्सा नहीं होता और नॉर्मल तरीके से थोड़ी बहुत पहली मरतबा इस तरह हुआ है तो फिर तो तलाक के वाक़े होने का हुक्म लगा दिया जाएगा, वरना नहीं तो इसके लिए बेहतर तरीका ये होता है तलाक के मसले पूछने के लिए कि आप उसको तहरीर में लाएं ताकि जो है इसमें कोई शिबा न रहे। आप तहरीर में लाएंगे मुकम्मल तरह से और आप जब सामने मौजूद होंगे आपसे हर एक सवाल किया जाएगा आपके ज़िंदगी के मुतालिक, आपकी ज़िंदगी किस तरह, आपकी आमदन क्या है, आपके अखराजात क्या हैं और आपको गुस्सा किस तरह रहता है या आपकी तबीयत मिजाज में नरमी है, सारे मामलात को सामने रख कर जो है उसके बाद जो है आपको फतवा दे दिया जाएगा। ठीक है माना पूरे तमाम शयुनि ते जेको आहे गौर फिक्र करे त उनजी तबियत कीअं रहे थी, उनखे छा घणी कावड़ अचे थी। मुफ्ती साहब ॾाढे सुहिणे अंदाज़ में बयानु फरमायो आहे। अच्छा अॼु 21 फेबरवरी बि आहे ऐं 21 फेबरवरी ते आलमी लिहाज़ खां जेकॾहिं ॾिठो वञे थो त ॿोलियुनि जो ॾींहुं बि हूंदो आहे। नाज़रीन असां जॾहिं ॿोलियुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं त मां हिकिड़ो मिसाल हमेशह ॾींदी आहियां त असां जॾहिं SDGs ते नज़र विझंदा आहियूं ऐं क्वालिटी ऑफ एजुकेशन जी जॾहिं पाण ॻाल्हि कंदा आहियूं त उते बि वाज़े सम्झायो वेंदो आहे त ॿार खे जेको आहे सो
पंहिंजी ॿोलीअ में तव्हीं पढ़ायो, जेका उनजी मादरी ज़ुबान आहे, जेका तव्हां घर में ॻाल्हायो था, उहा ॿोली उर्दू बि थी सघे थी, उहा ॿोली सिंधी बि थी सघे थी। जेका ज़ुबान तव्हां घर में ॻाल्हायो था, जेका मादरी ज़ुबान आहे उन ॿार जी, उनखे उन ॿोलीअ में पढ़ायो त जीअं ॿार तमामु शयुनि खे सम्झी सघे। छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन ॿार जी उहा ज़हन जी सघ कोन हूंदी आहे त तमामु शयुनि खे हू आसानी सां सम्झे ऐं कंहिं ॿी ॿोली में सम्झे। ॿार खे क्रिएटिव बणाइण जे लाइ, ॿार खे उहा ज़हनी मज़बूती ॾियण जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे त ॿार खे उनजी मादरी ॿोली में ई पढ़ायो वञे। उन सां थींदो ईअं त ॿारु जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेका पंहिंजी ॿोलीअ में शइ उनखे सम्झाई वेंदी त उहा सम्झंदो ऐं यकीननि तमामु मौज़ूअनि सब्जेक्ट्स जी तरफ़ जॾहिं हू अॻियां वधंदो त उहा ग्रिप बि हासिलु करे सघंदो। असां वटि ॾाढो वॾो मसइलो आहे त मादरी ज़ुबान में ॿार खे कोन थो पढ़ायो वञे ऐं इहे शयूं रिपोर्ट बि थियनि थियूं। इन्हनि शयुनि जे हवाले सां डिस्कशन्स थींदा आहिनि उन ड्राइंग रूम में, घर जे उन कमरे में जिथे मिट माइट अचे थो, दोस्त अचनि था ऐं ॻाल्हियुनि कचहरियुनि में इहे ॻाल्हियूं थियनि थियूं त असांजो ॿारु स्कूल त वेंदो आहे पर उनखे पंहिंजी मादरी ज़ुबान में कोन थो पढ़ायो वञे। त इन ॻाल्हि जी ख़ासि तव्हां जेको आहे सो चवंदा आहिनि न चेक एंड बैलेंस हर शइ जो ज़रूरी हूंदो आहे। सो ॿार जे हवाले सां इन ॻाल्हि ते तव्हां फोकस्ड ज़रूरु रहंदा कयो त आया उनखे पंहिंजी ॿोली में पढ़ायो वञे पियो या न पियो पढ़ायो वञे। छो त इहा ॻाल्हि 2-3 ॾींहंनि जी कोन हूंदी आहे, इन जो पूरो जेको आहे न असरु उनजी अॻियां वारी ज़िंदगीअ ते पवंदो आहे, उनजी तालीम ते पवंदो आहे। असां थोरो डिफरेंट टॉपिक्स अॼु आहिनि ऐं मां डिफरेंट टॉपिक्स जेके बि नोट डाउन आहिनि उन्हनि जी तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि। असां माप तौर जे हवाले सां मुफ़्ती साहिब अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। महांगाई ॾाढी वधी वई आहे ऐं माह रमज़ान जो उहो महीनो आहे जंहिं महीने में हर माण्हू पंहिंजी इस्तिताअत जंहिंजी हुजे त उहो चाहींदो आहे त असीं भलाईअ जा कमु करियूं। हिकु तरफ़ महांगाई ऐं हिकु तरफ़ असांजो मुआशिरो। जी मुफ़्ती साहिब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महांगाई जा जेके असबाब आहिनि उन में जेका ज़िमेदारी बिलख़ुसूस थिए थी उहा आहे हुकुमराननि जी, त उन ते तवजो कनि था त ग़रीब पंहिंजी ज़िंदगी खे आसान करे सघे। ऐं महांगाई सां गॾोगॾु वरी तव्हां का शइ ॾिसो त रमज़ानुल मुबारक में तव्हां जेका शइ ख़रीद था कयो रमज़ान खां पहिरीं उनजो रेट अलॻि आहे, हींअर रेट अलॻि आहे, उनजो रेट वधी थो वञे। त इहा बि ज़िमेदारी असांजे हुकुमराननि जे मथां लाज़िम आहे त इन्हनि ते कंट्रोल कयो वञे। छो त ऐं ॿियो इहो असांजे इस्लामी तालीमात जे बि मुखालिफ़ आहे, ख़िलाफ़ु आहे। त तव्हांजी इस्लामी तालीमात जे ख़िलाफ़ु इन हवाले सां आहे त इस्लाम इहा तालीमात ॾिनी आहे त तव्हांजो जॾहिं को जीअं माह रमज़ानुल मुबारक आहे, रोज़ा था तव्हां रखो त उन में तव्हांखे अञा आसानी ॾिनी वञे, बहितरी ॾिनी वञे त जेको रिलीफ ॾिनो वञे। तव्हां रिलीफ जे बजाए माण्हुनि खे जेको आहे महांगाई जे जेको आहे चकी में था पीओ, त लिहाज़ा इहो ॾाढो मुश्किल कमु आहे। ऐं ॿिए नंबर ते वरी महांगाई सां गॾोगॾु वरी उन माप तौर में बि कमी पेशी। हा ॾिसो नी, माप तौर में त जीअं असां पहिरीं बि हिकिड़े प्रोग्राम में हिन जी वज़ाहत करे विया हुआसीं त इन सां माप तौर वारे जे लाइ क़ुरान करीम में हुकुम आहे त उन्हनि जे लाइ हलाकत आहे, तबाही आहे। उन तबाही ॾे तव्हां ॾिसो त सही, उहे क़ौम इबरत जो निशान आहिनि जिन माप तौर में कमी कई त उन्हनि खे ख़ुदा तबाह करे छॾियो। असांखे त इन गुनाह जे बावजूद बि अलाह ताला हुज़ूर जे सदके असांजे मथां करम कयूं वेठो आहे जो असां तबाही खां बचा पिया आहियूं। त लिहाज़ा इन माप तौर सां तव्हांजे जेको आहे बरकत न ईंदी, तव्हां में तव्हांजी रोज़ी वधंदी न बल्कि तव्हांजी रोज़ी पर अञा खुटंदी। चवंदा कीअं खुटंदी, पैसो त वधे थो नी, तव्हांजे मथां आज़माइशूं ईंदियूं, आफ़तूं ईंदियूं, मुसीबतूं ईंदियूं, अहिड़ियूं ईंदियूं मुसीबतूं जो तव्हांजी कई कमाई जेको तव्हां जमा कंदो सॼो जो सॼो तव्हांजो ख़र्च थी वेंदो, तव्हां पाण कंगाल थी वेंदो, तव्हां पाण परेशान थींदो। केतिरा ई अहिड़ा मिसाल आहिनि दुनिया जे अंदरि, कारोबारी असां माण्हू ॾिठासीं जेके ईअं माप तौर में कमी करण वारा यानी धोखे ॾियण वारा माण्हुनि खे 10 किलो जे बजाए तव्हां उन्हनि खे 9.5 किलो ॾेई छॾिया। हाणे केरु वञी तोरींदो, केरु उनखे जाचींदो? बसि माण्हू खयूं हलियो वियो, हुन सम्झो त मां 1 किले जो फ़ाइदो खणी छॾियो। पर उहे करोड़नि जे कारोबार वारा असां कंगाल थींदे बि ॾिठासीं, सुञा ई भींगिया थींदे ॾिठासीं। उन्हनि जा उहे कारोबार तबाह थी विया, उन्हनि जे मथां अहिड़ियूं मुसीबतूं आहियूं, उन्हनि जा उहे दुकान ख़तमु थी विया। छाजे करे? जो हुन अलाह जे फ़रमान खे ठुकरायो। जेकॾहिं अलाह जे फ़रमान ते अमल करे हा त उनजे इन रिस्क में बरकतूं बि हुजनि हा ऐं उनजे लाइ अलाह ताला जे तरफ़ां रहमतुनि जा दरवाज़ा बि खुलियल हुजनि। त लिहाज़ा इन शयुनि खे ॾे तवजो करणु असांजे लाइ ज़रूरी आहे, असांजे हुकुमराननि जे लाइ बि लाज़िम आहे। इजाज़त ॾियो, लाइव कॉलर आहिनि, जेकॾहिं कंहिंजो सवाल आहे त उहो वठूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम।
अस्सलामु अलैकुम। तव्हां प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो। मुंहिंजो आवाज़ तव्हां वटि जेकॾहिं पहुचे पियो त तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया, को सवाल आहे त तव्हां उहो पुछी सघो था। वालेकुम अस्सलाम। पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? अदा तव्हांखे ट्रांसमिशन में भली कार चऊं था। को सवाल आहे त तव्हां पुछो। सवाल इहो आहे त ग़रीबनि ऐं अमीरनि में फ़र्क़ु छो रखंदा आहिनि? अमीर माण्हू। जी हा, ठीकु आहे, महिरबानी तव्हांजी। मां ज़रूरु रिक्वेस्ट कंदमि त थोरो जेकॾहिं आवाज़ु वधायो वञे त असांखे सवाल सही तरह सम्झ में ईंदो। वधीक असां डिस्कशन पंहिंजो जारी रखूं था। कारी मोहम्मद अली साहब मौजूदु आहिनि, उन्हनि खां असां कुझु ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो। دخترے خیرالورا ہے فاطمہ، دخترے خیرالورا ہے فاطمہ، دخترے خیرالورا ہے فاطمہ، دخترے خیرالورا ہے فاطمہ، زوجہ شیر خدا ہے فاطمہ، زوجہ شیر خدا ہے فاطمہ، نام ان کا باعث برکت بھی ہے، نام ان کا باعث برکت بھی ہے، منبع خیر و زکا ہے فاطمہ، منبع خیر و زکا ہے فاطمہ، سائلوں کو خالی لوٹاتی نہیں، سائلوں کو خالی لوٹاتی نہیں، مصدر لطف و عطا ہے فاطمہ، مصدر لطف و عطا ہے فاطمہ، ان سے ہے شاداب گلشن دین کا، ان سے ہے شاداب گلشن دین کا، رونق بز میں وفا ہے فاطمہ، رونق بز میں وفا ہے فاطمہ، عابدہ و زاہدہ و پارسا، عابدہ و زاہدہ و پارسا، محور صدق و صفا ہے فاطمہ، محور صدق و صفا ہے فاطمہ، اے مشاہد ان سے بڑھ کر کیا لکھوں، اے مشاہد اس سے بڑھ کر کیا لکھوں، جان شاہ انبیاء ہے فاطمہ، دختر خیر الورا ہے فاطمہ۔ سبحان اللہ جی، سبحان اللہ، ماشاء اللہ۔ اچھا، نعت ॿुधण खां अॻु में मुफ्ती साहब जेके कॉलर शामिल थिया कंट्रोल रूम में त आवाज़ क्लियर वञे पियो। अच्छा, उन्हनि जो सवाल इहो हुयो त ही इस्लामिक रिपब्लिकेशन ऑफ पाकिस्तान असांजो कंट्री आहे, इस्लामिक मुल्क आहे, ऐं माह रमज़ान जो महीनो, पर ग़रीब गुरबे जो को बि ख़्यालु कोन थो रखियो वञे। थोरो ज़िक्र पहिरीं बि थियो आहे, मां चाहींदसि त इन ते तव्हां खां असां जवाबु वठूं, पर वक़्तु थी वियो आहे शाही जो, पहिरीं ब्रेक था वठूं। नाज़रीन, साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। मुंहिंजे रमज़ान जो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवाइ पूरो नथो थिए। तव्हां
असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान लाइव ट्रांसमिशन में भलीकार चऊं था। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे मुंहिंजे रमज़ान जो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवाइ पूरो नथो थिए। ऐं बिल्कुलु जॾहिं रोज़ो खोलींदा आहियूं उन खां पोइ असांखे हिकिड़े कोप चांहि जी बि ज़रूरत पवंदी आहे ऐं टपाल मेज़बान हिकिड़ो सुठो ऑप्शन आहे तव्हां ईअं सभिनी जे लाइ। अॻियां वधूं था, मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि। सो मुफ़्ती साहब, कॉलर जो जेको सवालु हुयो त वाक़ई इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त ग़रीब गुरबे जो को बि ख़्यालु कोन थो रखियो वञे। को बि ख़्यालु कोन थो रखियो वञे। उन में मां जीअं अर्ज़ु कयो त हिकिड़ी ज़िमेदारी आहे असांजे हुकुमराननि जी, त इन शइ जो ख़ासि तौर इन जो ख़्यालु रखियो वञे ऐं जेके मुस्तहिक़ ऐं हक़दार आहिनि उन्हनि ते उहा शइ पहुचणु खपे। ऐं ॿिए नंबर ते जेके मालदार आहिनि जिन खे अलाह ताला माल दौलत अता कयो आहे उन्हनि जे मथां इस्लाम हिकिड़ो अहिड़ो निज़ाम ठाहे छॾियो आहे जीअं हाणे ज़कात जो निज़ाम आहे त सभ खां पहिरीं जेको हक़ु आहे न उहो पंहिंजे जो आहे, सभ खां पहिरीं। हाणे जेकॾहिं हिकिड़ो ख़ानदान आहे उन ख़ानदाननि में ज़ाहिर आहे त उमूमन ईअं हूंदो आहे त जेकॾहिं 10 घर आहिनि त उन्हनि मां 2 घर ख़ुशहाल बि हूंदा आहिनि। हाणे जेके ख़ुशहाल 2 घर आहिनि उन्हनि जे मथां लाज़िम आहे त हो वञी जो ॿाहिरि वञी ख़ैरात ॾियनि ऐं ॿिए पासे वञी ॾियनि। एसि ताईं जो मां अर्ज़ु कंदुसि त जेकॾहिं तव्हांखे मस्जिद ऐं मदरसे में बि ॾियणो आहे त उनजो हक़ बि पोइ आहे, पहिरीं तव्हांजे रिश्तेदार जो हक़ु आहे, तव्हांजे पंहिंजे ग़रीब मिट माइट जो हक़ु आहे ऐं उनजो उन सां तव्हां ताउन कयो। ऐं एसि ताईं अल्लामा अमजद अली अज़मी रहमतुल्लाह अलैह फरमाया त जेकॾहिं हुनजी ईअं थिए जो तव्हां हुनखे ज़कात जा पैसा ॾेई चयो, हुनजी इज़त नफ़्स मजरूह थिए, हुनखे शर्मिंदगी थिए त तव्हां ईअं कयो, तव्हां नियत करे छॾियो ज़कात अदा करण जी, हुनखे न ॿुधायो त मां ज़कात जा पैसा थो ॾियां, बल्कि हुनखे चए त हीअ तव्हांजे लाइ तव्हां वठो, पोइ जॾहिं तोखे थियनि त ॾेई छॾिजां। इरादो इहो करे त मां हिन खां वापसि न वठंदुसि। वरी मिसाल जेकॾहिं हो कॾहिं वापसि करणु चाहे त चए फ़िलहालु मूंखे ज़रूरत न आहे पई त पोइ मां तोखां पाण ई घुरंदुसि। त माना इहा आहे, इन तरह सां मदद करणु खपे उन्हनि खे जिन खे अलाह ताला अता कयो आहे। हदीस शरीफ़ आहे, हुज़ूर फरमायो त ग़रीबनि जो को बि ग़रीबनि जे मथां मालदारनि जो को एहसान कोन्हे, बल्कि मालदारनि जे मथां ग़रीबनि जो एहसान आहे। इन जे लाइ त हुज़ूर फरमायो त जॾहिं मालदार पंहिंजे माल में जेको उन्हनि जो ग़रीबनि जो हक़ु आहे उहो हक़ु कढनि था ऐं हक़ु कढनि था यानी ज़कात अदा था कनि, उहो ग़रीबनि जो हक़ु उन्हनि खे ॾियनि था, उन खां पोइ त उन्हनि जो माल पाक थो थिए। यानी ग़रीबनि जो एहसान आहे मालदारनि जे मथां, मालदारनि जो ग़रीबनि ते को बि एहसान कोन्हे। त लिहाज़ा जेके मालदार आहिनि सभ खां पहिरीं पंहिंजे रिश्तेदारनि खे, मिटनि माइटनि खे, ग़रीबनि खे, उन्हनि जे तव्हां मुस्तहिक़नि जी उन्हनि जी मदद कयो। इंशा अल्लाह ताला इन जे बदिले में अल्लाह ताला तव्हांखे वधीक नवाज़े। केतिरा ई दोस्त असां ॾिसंदा आहियूं जेके चवंदा आहिनि त साईं असां ॾियूं पर असांजी ख़बर न पए त असां ॾिनो आहे, तव्हां नालो ज़िक्र न कजो। हा, हिकिड़े शख़्स अहिड़ो बि चईसीं फलाणे खे पहुचायूं पर कीअं पहुचायूंसि। हाणे मूं चयो त तव्हां वञी हुनखे ॾियो, चईसीं मां ॾियांसि, सुभाणे उहो मूंखे किथे ॾिसे त उहो त शर्मसार थींदो, मां न ॾींदोमांसि। तव्हां उन माण्हू ते कंहिं ॿिए ज़रिए सां पहुचायो त तव्हां त सुभाणे मुंहिंजे साम्हूं बि अचे त हुनखे शर्मसारी महसूसु न। इहो आहे हक़ आहे मालदार जे मथां पंहिंजो हक़ अदा करे हर सूरत में। माशाअल्लाह माशाअल्लाह। अच्छा मुफ़्ती साहब, हूअं माना माशाअल्लाह अवां मुफ़्ती आहियो, अवां वटि खोड़ माण्हू ईंदा हूंदा, क़िस्म क़िस्म जा सवाल कंदा हूंदा। मां ज़रूरु पुछणु चाहींदमि त अॼु जे मुआशिरे में सभ खां घणो मसइलो कहिड़ो आहे, कहिड़ो सवाल सभ खां घणो अवां खां पुछियो वेंदो आहे, छा मसइला आहिनि? वधीक गुफ़्तगू कयूं था पर असां वटि नंढड़ी मौजूदु आहे प्रोग्राम में अरीबा फ़ातिमा। सो अरीबा खां कुझु ॿुधूं था। जी अरीबा, बिस्मिल्लाह कीजिए। तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा, फातिमा मोहसिने अली है फातिमा, मोहसिने अली है फातिमा, इख्तियार कुन के बावजूद, इख्तियार कुन के बावजूद
चक्की पीसती है फातिमा, चक्की पीसती है फातिमा, फातिमा मोहसिने अली है फातिमा, मोहसिने अली है फातिमा। ला इलाहा झूमने लगा, ला इलाहा झूमने लगा, सजदा कर रही है फातिमा, सजदा कर रही है फातिमा, फातिमा मोहसिने अली है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा। मुस्तफ़ा को मांगना पड़ा, मुस्तफ़ा को मांगना पड़ा, तब कहीं मिली है फातिमा, तब कहीं मिली है फातिमा, फातिमा मोहसिने अली है फातिमा, मोहसिने अली है फातिमा। वक्त के इमाम के लिए, वक्त के इमाम के लिए आग पे चली है फातिमा, आग पे चली है फातिमा, फातिमा मोहसिने अली है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा। सुभान अल्लाह। लड़का है खुदा के दर का, लड़की है नबी के दर की। सो मुफ्ती साहब, जॾहिं असां ॻाल्हि कयूं था हज़रत बीबी फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन जी, मां चाहींदसि त इहो रिश्तो कीअं जुड़ियो शेर ख़ुदा सां, हज़रत बीबी फ़ातिमा जो रिश्तो कीअं जुड़ियो, इन हवाले सां बयानु फ़रमायो। ॾिसो त जिथे न्याणी हूंदी, जवान थींदी, त जंहिं जे घर में जवान औलाद पुटु हूंदो त उहो रिश्तो तलाश कंदो पंहिंजे पुट जे लाइ। त हुज़ूर अलैहिस्सलाम जे घर में जॾहिं सैयदा फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे उन उमिरि खे पहुती जेका निकाह जी उमिरि आहे, त हुज़ूर अलैहिस्सलाम वटि, छो त जेके हुज़ूर जे क़बीले वारा हुआ, क़ुरैश हुया, अरब हुया, उहे हुज़ूर अलैहिस्सलाम ॾे हुननि पैगाम मोकिलणु शुरू कयो ऐं हर हिक जी इहा चाहत हुई त हुज़ूर जे घर मां रिश्तो मिली वञे। त हुज़ूर अलैहिस्सलाम खे कुझु रिश्ता उन्हनि मां अहिड़ा जेके हुज़ूर खे पसंदि न आया, त माना सम्झ में जीअं हिकिड़ी ॻाल्हि न अचे, गौर व फ़िक्र कजे त किथे रिश्तो कजे। हुज़ूर इन गौर ऐं फ़िक्र में हुया त हज़रत जिब्राईल हुज़ूर जे दरबार में आयो, अची अर्ज़ु कई त सोना तव्हां फ़ातिमा जे बारे में परेशान न थियो, त उनजो रिश्तो मां किथे कयां, कहिड़े घर में कयां। फ़ातिमा जे लाइ फ़ातिमा जे घोट जो इंतिखाब तव्हां न पर अर्शनि ते ख़ुदा पाण करे छॾियो आहे, ऐं तव्हां फ़ातिमा जो रिश्तो हैदर कर्रार शेर ख़ुदा हज़रत अली करमल्लाह वजल करीम सां कयो। शेर ख़ुदा छो त हज़रत शेर ख़ुदा जा वालिद हज़रत अबू तालिब, उन्हनि बि हुज़ूर जे लाइ वॾियूं वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, वॾियूं वॾियूं, जीअं हज़रत अम्मा ख़दीजा जो जेको निकाह उहो हुज़ूर सां, उहो बि हज़रत अबू तालिब कयो, हक़ महर बि हज़रत अबू तालिब अदा कयो, 40 उठ हक़ महर अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे जेके अदा कया, उहे बि हज़रत अबू तालिब। हाणे उनजो बचिड़ो हज़रत शेर ख़ुदा, जेको जंहिं हज़रत शेर ख़ुदा हुज़ूर अलैहिस्सलाम खां न को दलील तलब कयो हो, न मौजज़ो तलब कयो, बग़ैर दलील ऐं मौज़े फिलफोर हुज़ूर ते ईमान क़बूल कयो ऐं हुज़ूर जो वफ़ादार साथी हुयो, त अल्लाह ताला खे बि इहा शइ पसंदि आई त हज़रत शेर ख़ुदा ई हुज़ूर अलैहिस्सलाम जे घर जी ज़ीनत बणिजे। ऐं जिब्राईल अची इहो पैगाम ॾिनो, उनखां पोइ इन रिश्ते खे हुज़ूर अलैहिस्सलाम पोइ इहो पैगाम मोकिलियो शेर ख़ुदा ॾांहुं। हाणे ॾिसो कॾहिं कॾहिं न्याणी वारा
घबराईंदा आहिनि त फलाणो रिश्तो आहे पर इन ॾे कीअं पैगाम मोकिलिजे त इन में का कबाहत न आहे बल्कि मुहम्मद जी सुन्नत आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पाण शेर ख़ुदा ॾे पैगाम मोकिलियो। हज़रत शेर ख़ुदा ख़ुशि थिया त जेका दिलि मुंहिंजे में तमन्ना हुई, जेका मां पंहिंजे ज़ुबान सां ज़ाहिर न पे करे सघियुसि, अॼु त मुंहिंजो रब मूंसां राज़ी थी वियो आहे जो अॼु मुहम्मद अरबी पाण थो पैगाम मोकिले। ऐं हुज़ूर छो त शेर ख़ुदा त पहिरीं ख़ुशि हुया आहिनि ऐं शेर ख़ुदा बग़ैर कंहिं गौर फ़िक्र जे सैयदा फ़ातिमा जे जेको आहे इन रिश्ते खे क़बूल फ़रमायो ऐं हज़रत शेर ख़ुदा सां निकाह थियो। ऐं निकाह बि ॾिसो नी, शेर ख़ुदा जे लाइ हुज़ूर फ़रमायो त हज़रत अली कामिल मुकम्मल ईमान आहे। वरी सैयदा फ़ातिमा जो शान इहो आहे जो निकाह निस्फ़ुल ईमान, निकाह अधु ईमान हूंदो आहे। पर वरी हज़रत सैयदा फ़ातिमा उन ज़ात जे ईमान अधु ईमान जी ज़ामिन बणी जेको मुकम्मल ईमान हुयो शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला। इहो सैयदा फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो शान ऐं जंहिंजो इंतिखाब करण वारी ज़ात बि मुंहिंजे रब जी ज़ात ई, उन में ख़ुदा जी भी रज़ा त मोहम्मद जी भी रज़ा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अच्छा, ये अशार बड़ा खूबसूरत है मोहम्मद भाई, लड़का है खुदा के दर का। जी प्लीज प्लीज। माशाअल्लाह माशाअल्लाह। सभी खुश है, खुश है खुदाई भी खुदा भी, अली के साथ है ज़हरा की शादी, अली के साथ है ज़हरा की शादी। ये शादी है, ये शादी है, ये शादी है, ये शादी है। लड़का है खुदा के घर का, लड़की है नबी के घर की। लड़का है खुदा के घर का, लड़की है नबी के घर की। वो अर्ज़ु समा का मालिक, वो अर्ज़ु समा का मालिक, ये मलका बहरो बर की। वो अर्ज़ु समा का मालिक, ये मलका बहरो बर की। वो शहज़ादा, हाँ वो शहज़ादा, वो शहज़ादा, हाँ ये है शहज़ादी, अली के साथ के ज़हरा की शादी, अली के साथ के ज़हरा की शादी। बारात चली है दर की, रहमत के साए साए। बारात के आगे आगे हर एक खुशी में गाए। बारात के आगे आगे हर एक खुशी में गाए। नबी सारे, हाँ नबी सारे, नबी सारे, नबी सारे चले बन कर बाराती, अली के साथ है ज़हरा की शादी। सुबहान अल्लाह जी, सुबहान अल्लाह। नाज़रीन, ट्रांसमिशन एॾी ख़ूबसूरत अंदाज़ सां हली रही हूंदी आहे ऐं जी लाइव कॉलर आहिनि पे खे शामिल कयूं था। हेलो जी, अस्सलाम। ठीकु आहे जी, वालेकुम अस्सलाम। तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो, तव्हां ट्रांसमिशन में शामिल थी चुका आहियो? मां सॼण थो ॻाल्हायां इस्लामाबाद मां। जी, तव्हांखे भली कार चऊं था, कीअं आहियो? ठीकु आहियो? जी महिरबानी लख लाइक तव्हांजा। कारी साहब जन वेठा आहिनि, सुवाल मां जेकॾहिं करणु चाहियां। जी हाँ, जी हाँ, बिल्कुल। मुफ्ती साहब भी मौजूद हैं, कारी साहब भी मौजूद हैं, नाथ खान भी मौजूद हैं। तव्हां सवाल करो। जी जी प्लीज। अच्छा कारी साहब, तव्हां कीअं आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह साईं, अल्लाह ताला जा आखिरत आहे, तबियत ठीकु आहे? सर मां थोरो पर्दे जे हिसाब सां पे ॻाल्हायां चयो त पर्दे जे बारे में इस्लाम में छा हुकुम आहे? छा था चवनि? पर्दे जे हवाले सां ॻाल्हाइण चाहिनि पिया त छा हुकुम आहे इस्लाम? जी हाँ, बिस्मिल्लाह। तव्हांजी महिरबानी, तव्हां शामिल थियो ट्रांसमिशन में। इन खां अलावा जेकॾहिं को सवाल आहे त तव्हां इन जो भी इन जी वज़ाहत भी इंशाअल्लाह असां ॾियूं था पर्दे जे हवाले सां। ठीकु आहे, ठीकु आहे। हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं मुबारकूं बि आहिनि इन में। जी हाँ, जी हाँ, जी हाँ। कोट जेकॾहिं कयो था त महिरबानी तव्हां मुकम्मल तरह सां इन्हनि खे इन जो जवाब ॾियां। तव्हांजी महिरबानी, तव्हां ट्रांसमिशन में शामिल थियो। जी मुफ्ती साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुरान करीम फरमायो, या अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन युदनीना अलैहिन्न मिन जलाबीबिहिन्न। ए पैगंबर, कुल अज़वाजिक, तव्हां पंहिंजे घर वारनि खे, व बनातिक, ऐं पंहिंजे न्याणियुनि खे। ही बनात बिंत जी जमा आहे। हिकिड़ी न्याणी खे बिंत चइबो आहे, बनात टे या उन खां वधीक न्याणियूं हुजनि त। व निसाइल मुमिनीन, ऐं मुमिननि जे घर वारनि खे हुकुम ॾियो
त जॾहिं घरनि खां निकिरनि त पंहिंजियूं चादरूं पंहिंजे मुंहंनि ते ॾियनि तात जेका आहे उन्हनि जी पर्दादारी रहे। पर्दे जो लाज़िम आहे, पर हिते कुझु हिकिड़ो इहो बि ज़हन में सुवालु ईंदो आहे, जीअं हिकिड़ो प्रोग्राम हलंदड़ आहे, मिसाल अज़मत रमज़ान प्रोग्राम आहे, इन में जेकॾहिं प्रोग्राम में जेकॾहिं को कंहिंखे ज़हन में सुवालु अचे त हिकिड़ो आलिम दीन मुफ़्ती साहिबु वेठो आहे ऐं साम्हूं सुवालु करण वारी हिकिड़ी लेडीज़ आहे, त उन जे लाइ शरन छा हुकुम आहे? त उन जे लाइ शरन इहो हुकुम आहे त उलमा फरमाइनि था जेकॾहिं को शरई मसइले पुछण में न औरत जे दिलि ऐं दिमाग़ में ख़लल पैदा थिए ऐं न उन आलिम जे दिलि ऐं दिमाग़ में ख़लल पैदा थिए त उन सूरत में उहा औरत आलिम खां सवाल करे सघे थी, आलिम बि उनखे जवाबु ॾेई सघे थो। जेकॾहिं को ख़लल या इंतिशार जो अंदेशो आहे त उन सूरत में पोइ जाइज़ न रहंदो। ऐं अल्लाह ताला जे फज़लो करम सां असां रोज़े जी हालत में ऐं हुज़ूर जा उम्मती ऐं अल्लाह ताला जे अहकामनि ते हतल इम्कान कोशिशि करे अमल कंदा रहंदा आहियूं ऐं असां पुर उमेद थी असां इहो कंदा आहियूं त अल्लाह ताला जे फज़लो करम सां अल्लाह ताला असांजे मथां हिकिड़ी कामिल पंहिंजी हिकिड़ी रहमत नाज़िल फरमाईंदो आहे जो कॾहिं बि असांजे दिलि ऐं दिमाग़ में न सुवाल करण वारे खे कॾहिं इंतिशार पैदा थियो आहे, न असां में कॾहिं पैदा थियो आहे। ऐं अल्लाह ताला हुज़ूर जे सदके हर औरत खे पर्दे करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं हर गुनाह खां मर्दनि औरतुनि कलमे पढ़ण वारनि मुसलमाननि खे बचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जी बेशक बेशक। अच्छा मुफ्ती साहब, उन खां अलावा अच्छा हिकिड़ो जेको लाइव कॉलर आहिनि पहिरीं उन्हनि खे शामिल कयूं था। हेलो जी, अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। जी तव्हांखे फ़कीर मोहम्मद इकबाल बंबरो छोर उमरकोट खां तव्हांखे भली कार चऊं था। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्लाह पाक जा करम आहिनि, मुर्शिद जो दुआऊं आहिनि। इहो मुंहिंजो प्रोग्राम अवांजो ज़बरदस्त हली रहियो आहे। पहिरीं साईं मुफ्ती साहिब खां हिकिड़ो सुवाल नंढड़ो आहे। जी हा जी हा, सवाल पुछो। इहो सुवाल इहो आहे त खैरी जे वक़्तु जेकॾहिं टाइम तमामु मुख़्तसर हुजे ऐं सैता खां आज़ान लॻी रही हुजे ऐं अखि देरि सां खुले त उन सूरत हाल में मुफ्ती साहिब दुआ घुरिजे या कुझु खाधे पीते जी शयूं खाए वठे उन टाइम आज़ान जे दौरान? ठीकु आहे, महिरबानी महिरबानी। इन खां अलावा ॿियो को सवाल आहे त तव्हां पुछी सघो था। बस प्रोग्राम साईं अवांजा तमामु ज़बरदस्त हलनि पिया। माए अज़मत रमज़ान तमामु ज़बरदस्त प्रोग्राम में असांखे काफ़ी ॻाल्हियूं सिखण जे लाइ मिलंदियूं आहिनि। अल्लाह साईं अवांजे चैनल खे आबाद करे हल बहिराण खे। थैंक यू, महिरबानी, आमीन। जी मुफ्ती साहब। जी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ॾिसो त रोज़े जो जेको टाइम आहे, जीअं फ़कीर मोहम्मद इकबाल पवर साहब पुछो त रोज़े जो टाइम जेको आहे सुबुह सादिक ताईं आहे। जी हा। जेकॾहिं सुबुह सादिक खां उन जी पहिरीं अखि खुली आहे त उहो खाए पी सघे थो, पर जेकॾहिं सुबुह सादिक थी वई उन खां पोइ अखि खुली आहे त पोइ उन जे लाइ खाइणु पीअणु जाइज़ कोन्हे, छो त रोज़े जो वक़्तु ख़तमु थी वियो आहे। जीअं बाज़ अहबाब चवंदा आहिनि त जेकॾहिं अज़ान अचे थी त उन वक़्तु जल्दी जल्दी खाई वठिजे। ऐं उन में जेको आहे हिकिड़ी हदीस जो हवालो ॾिनो वेंदो आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए त तव्हांखे बिलाल जी अज़ान खाइण पीअण खां न रोके। उहा हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जेका अज़ान हुई उहा अज़ान फजर न हूंदी हुई, बल्कि उहा अज़ान जीअं असां ऐलान कंदा आहियूं न सेहरी जे लाइ त उथो मुसलमान भाइरो सेहरी जो वक़्तु थियो आहे, पंहिंजे सेहरी जो एतमामु कयो, ईअं बहैसियत ऐलान हूंदो हो। बहैसियत ऐलान बाज़ त ईअं चवनि था त इहा तहजुद जे लाइ अज़ान ॾिनी वेंदी हुई, बाज़ जो चवणु आहे त न इहा सेहरी जे लाइ हिकिड़ो इतला हूंदो हो। इहा अज़ान उहा सुबुह सादिक वारी अज़ान न हूंदी। ऐं हुज़ूर फरमाईंदा हुआ त जेसि ताईं अब्दुल्लाह इब्न उम्मे मक्तूम ग़ालिबन सहाबी जो नालो आहे, जेसि ताईं उहा अज़ान न ॾे एसि ताईं तव्हां खाईंदा पीअंदा रहो। हाणे जेकॾहिं अज़ान जेका हिते असां वटि ॾिनी थी वञे उहा सुबुह सादिक, जीअं अब हाणे अॼोको जेको रोज़ो हुयो हिते हैदराबाद में उनजी टाइमिंग हुई ग़ालिबन 5:40 ते, 5:40 ते माना सेहरी जो इख़्तिताम हुयो। हाणे जंहिं मिसाल छोर में जेको बि टाइम आहे, मिसाल छोर में 5:35 वा 38 मिंट आहे, हाणे उन खां पोइ उहो रोज़े जो मुकमल टाइम थियण खां पोइ जेकॾहिं अखि खुली आहे त हाणे खाई पी नथो सघे। ऐं जेकॾहिं पाण में हिमत करे ऐं अल्लाह ताला हुनखे सिहत ॾिनी आहे ऐं उहो यकीन थो रखे त मां रोज़े खे निभाए वेंदुसि ऐं बुख बर्दाश्त करे वेंदुसि त पोइ नियत करे छॾे रोज़े जीअं रोज़ो करे। जी हा जी हा।
ऐं ॾींहं त हुअं ई मुफ़्ती साहिब माशाल्लाह इलाही सुठा आहिनि, बहार जी मौसम आहे त रोज़ो को एॾो माण्हू खे जेको आहे न थकाए कोन थो, तंग माण्हू नथो थिए, भले पंहिंजा तमामु कमकार करे रोज़ सुहिणे अंदाज़ में गुज़रे थो। नाज़रीन वक़्तु थी वियो आहे साईअ जो, गुफ़्तगू वधीक कयूं था पर पहिरीं साई जी तरफ़ अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान हिन लाइव ट्रांसमिशन सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। मुंहिंजे रमज़ान जो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवाइ पूरो नथो थिए। तव्हां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन अवां सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर अज़मत रमज़ान लाइव ट्रांसमिशन में भली कार्चऊं जंहिंमें साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। मुंहिंजे रमज़ान जो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवाइ पूरो नथो थिए। अॻियां वधूं था, नंढो ब्रेक हुयो, साही खां पोइ वापसि अची चुका आहियूं लाइव ट्रांसमिशन में। अब्बास अली कादरी साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि, तव्हां खां कुझु ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह कयो। पहुँचूं दर सरकार पर, चाहा तो यही है, चाहा तो यही है। पहुँचूं दर सरकार पर, चाहा तो यही है, चाहा तो यही है। आगे मेरी तकदीर, तमन्ना तो यही है, तमन्ना तो यही है। ये उनकी रज़ा है, मुझे भेजे मुझे रोके, ये उनकी रज़ा है, मुझे भेजे मुझे रोके। वापस मैं नहीं आऊँगा, वापस मैं नहीं आऊँगा। सोचा तो यही है, सोचा तो यही है। वापस मैं नहीं आऊँगा, सोचा तो यही है, सोचा तो यही है। इज़हार गमे रे की क्या शक निकालूं, इज़हार गमे रे की क्या शक निकालूं। रोने की भी ताकत नहीं, रोने की भी ताकत नहीं। रोना तो यही है, रोना तो यही है। एक खास महक आने लगी मौजे हवा में, एक खास महक आने लगी मौजे हवा में। आसार बताते हैं कि आसार बताते
है कि मदीना तो यही है, मदीना तो यही है। यादों की रहे दिल में ख्यालों का नजर में, यार उन की रहे दिल में ख्यालों का नजर में, नामुन का लबों पर रहे, नामुन का लबों पर रहे। अच्छा तो यही है, अच्छा तो यही है। तैबा मैं हूँ सब कुछ मेरे दामन मैं है आसी, तैबा मैं हूँ सब कुछ मेरे दामन मैं है आसी। दुनिया का करूं क्या मेरी, दुनिया का करूं क्या मेरी, दुनिया तो यही है, दुनिया तो यही है। पहुँचूं दर सरकार पर चाहा तो यही है, चाहा तो यही है। सुबहान अल्लाह, पहुँचूं दरे सरकार पे चाहत तो यही है। सो यकीनन हर मोमिन जी, हर मुसलमान जी या चाहत ज़रूर हूंदी आहे त दर मुस्तफ़ा ते हाज़िरी नसीब थिए, ऐं जॾहिं उहा हाज़िरी नसीब थींदी आहे त पोइ हालात मैटर कोन कंदा आहिनि, का बि शइ जेको आहे न उहा मैटर न कंदी आहे। हाज़िरी लिखियलु आहे त पोइ उहा थिए थी, ऐं उन वक़्त ते उन इंसान खे उहे घड़ियूं नसीब थियनि थियूं, उहा सआदत नसीब थिए थी। ऐं चयो वेंदो आहे त उन दर ते दुआ क़बूल थी वेंदी आहे। दुआ जे बारे में हूअं बि पाण हमेशह ज़िक्र इहो ॿुधो आहे, पाण पढ़ंदा आया आहियूं त दुआ क़बूल थींदी आहे। उहा दुआ तव्हांखे कॾहिं कॾहिं ईअं बि महसूसु थींदो आहे त शायदि उहा दुआ का डिले थी वई आहे, महसूसु थींदो आहे त हीउ फलाणो कमु न थियो आहे, केतिरे वक़्त खां असीं दुआ घुरंदा रहिया आहियूं, पर उन जो बि अजुरु इंसान खे जेको आहे उहो आख़िरत में ज़रूरु मिलंदो आहे। ऐं चयो वञे थो त इहा दुआ जेका इंसानु घुरे थो हिन दुनिया में उहा उनजे लाइ जमा थींदी वञे थी, ऐं जेका शइ माना जेका उते काउंट कई वञे दुनिया में जेका जमा थींदी वञे त उनजो अजुर बि त ओढ़ो ई हूंदो न। नाज़रीन, असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान लाइव ट्रांसमिशन में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां असां सां जुड़िया रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी। अज़मत रमज़ान माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अवां ताईं पहुचाई वञे पई। पूरा माह रमज़ान जा 30 रोज़ा, उन 30 जेतिरा बि रोज़ा थियनि था असीं असां गॾु हूंदासीं ऐं ट्रांसमिशन ख़ूबसूरत अंदाज़ में अवां ताईं पहुचाइण जी भरपूर कोशिशि आहे। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। मुंहिंजे रमज़ान जो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवाइ पूरो नथो थिए। अॻियां वधूं था। मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि। मुफ़्ती साहब, हज़रत बीबी फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन जो विसाल उन हवाले सां प्रोग्राम में ज़िक्र कयो आहे, ऐं मां चाहींदसि त उन्हनि जो सब्र ऐं उन्हनि जी सखावत उन ते तव्हां बयानु फ़रमायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सैयदा फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा जे सखावत जो वाक़ियो मिसाल जेको क़ुरान करीम ज़िक्र कयो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सूरत दहर 29 सिपारो
ग़ालिबन 8-9 आयत नंबर आहिनि, 8 खां 10 इहे 2 आयतूं जेके आहिनि। जी जी। त इन में अल्लाह ताला उन जो तस्करो फरमायो आहे त हज़रत हसनैन करीमैन रदी अल्लाह अन्हुमा बीमार थी पिया त हुज़ूर फरमायो त तव्हां बास बासियो त अल्लाह ताला बचड़नि खे सिहत ॾींदो त असां रोज़ा रखंदासीं। 3 सैयदा फ़ातिमा ज़हरा बि इहो बास बासी, हज़रत शेर ख़ुदा जी जेका बानी हुई उन बि बास बासी। उन जॾहिं हज़रत हसनैन करीमैन खे अल्लाह ताला सिहत ऐं सलामती अता फ़रमाई त पोइ सैयदा फ़ातिमा हज़रत शेर ख़ुदा रदी अल्लाह ताला मज़दूरी महिनत करे आया, जेको उजरत मिली उन मां घर जो सामान वरितऊं, कुझु अटो वरितऊं, कुझु सामान वरितऊं। सैयदा फ़ातिमा ज़हरा अफ़्तारी जे लाइ जॾहिं उहा मानी तयारु कई त दरवाज़े ते अची कंहिं दस्तख़त ॾिनो ऐं चयो त मां क़ैद में हुयुसि, क़ैद खां हींअर छुटकारो मिलियो आहे, ॾाढो बुखारो आहियां, ए नबी जे घर वारो मूंखे खारायो। सैयदा फ़ातिमा ज़हरा सुहिणे इमाम हसन अली मक़ाम खे फरमाए त जेका बि अफ़्तारी तयारु थी आहे हिनखे ॾेई छॾ। उन जे हवाले करे छॾियऊं। ॿिए ॾींहं ते वरी ईअं ई रोज़ो रखियो वियो बग़ैर कंहिं खाइण पीअण जे, का खाइण जे लाइ का खाधो खुराक मौजूदु कोन हो। वरी हज़रत अली करमल्लाह वजह करीम ईअं पंहिंजे महिनत मज़दूरी ते हलिया विया। वरी ॿिए ॾींहुं जीअं सामान आंदऊं त वरी शाम जो टाइम थियो, अफ़्तारी तयारु थी। जीअं अफ़्तारी तयारु थी वरी को सदा हणण वारो अची पहुतो, मां मिसकीन आहियां, बुखारो आहियां, मूंखे खारायो। सैयदा फ़ातिमा ज़हरा फरमाए इन जे हवाले कयो। 3 ॾींहं बि ईअं ई मामूल पेश आयो। 3 ॾींहं लगातार ईअं रोज़ा रखिया विया त उन जे करे हज़रत शेर ख़ुदा जे चेहरे मुबारक में जेके आहे कमज़ोरी जा आसार ज़ाहिर थिया ऐं सैयदा फ़ातिमा ज़हरा जे जिस्म मुबारक ते बि कमज़ोरी जा आसार आया। हज़रत शेर ख़ुदा रदी अल्लाह ताला अन्हु जीअं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में हाज़िर थियो त हज़रत अली करमल्लाह वजल करीम खे ॾिसी करे हुज़ूर मुस्कुराए फरमायो, अली जेको तो अमल कयो आहे न उन जी ख़बर मूंखे पहिरीं पहुची चुकी आहे, जिब्राइल वही खणी आयो आहे। वयुतइमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा, जेके ताम था खाराइण मिस्कीननि खे, यतीमनि खे, क़ैदियुनि खे। अल्लाह ताला तव्हांजे इहो जेको तव्हां अल्लाह जे रज़ा जे लाइ इहो कुझु कयो ऐं खारायो, अल्लाह ताला इन तव्हांजे खाराइण ऐं पीआरण खे पंहिंजे दरबार में क़बूल करे छॾियो आहे। इहो सैयदा फ़ातिमा ज़हरा रदी अल्लाह ताला उन जे सखावत जो हिकिड़ो मिसाल। बाक़ी पूरी ज़िंदगी हज़रत सैयदा फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी सखावत जे मिसालनि सां भरियल आहे। हाँ, बेशक बेशक मुफ्ती साहब ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो। अच्छा, अॼु जो मुआशिरो मुफ्ती साहब तव्हां पंहिंजी अखियुनि सां कीअं था ॾिसो? मुआशिरे जे अंदरि कुझु माण्हू जेके मुआशिरे खे सम्झनि बि था ऐं मुआशिरे में ख़ूबियूं बि आहिनि, भलायूं बि आहिनि ऐं भलाई करण वारा बि मौजूदु आहिनि, तॾहिं दुनिया हले पई। ऐं बाक़ी कसरत मुसलमाननि में इहा थी ॾिठी वञे त मुसलमाननि जी जेका कसरत आहे, घणाई जेका आहे, उहा मुआशिरे में बहितरी जे बजाए ख़राबियूं था पैदा कनि, जंहिंजे करे फ़क़ति जेको आहे असांजे ज़ात जी बदनामी न आहे इहा, बल्कि इहा इस्लाम जे नाले जी बदनामी आहे। यानी असां इस्लाम जे नाले खे था बदनाम कयूं। हाणे इस्लाम चोरी खां रोकियो, इस्लाम धोखे खां रोकियो, इस्लाम फ्रॉड खां रोकियो, इन्हनि शयुनि खां रोकियो। ऐं इहे सभई कम जेकॾहिं हिकिड़ो नॉन मुस्लिम न करे ऐं मुस्लमान करे ऐं रोकियो इस्लाम आहे, सम्झायो इस्लाम आहे असांखे इन्हनि शयुनि खां। इस्लाम हमदर्दी सेखारी, असां वटि हमदर्दी जो नालो ई न हुजे, हमदर्दी वरी नॉन मुस्लिम करे, गैर मुस्लिम करे, त इन सां जेको आहे असांजो मुआशिरो तबाही ॾे वधंदो। लिहाज़ा इहा मुसलमाननि खे अपील आहे त पंहिंजे मुआशिरे में उहे शइ अपनायो जेका तव्हांजे मुआशिरे में बहितर हुजे ऐं तव्हांजे कामयाबी जो ज़रियो बणिजे। अहिड़नि शयुनि खे तव्हां तर्क करे छॾियो, ख़तमु करे छॾियो जेके तव्हांजो ऐं इस्लाम जो बदनामी जो बाइस बणिजे। यकीनन यकीनन अल्लामा इक़बाल चयो आहे न त यूं तो सैयद भी हो, मिर्ज़ा भी हो, अफ़गान भी हो, तुम सभी कुछ हो, बताओ तो मुसलमान भी हो। कमाल आई हो। वाकई में सभु कुझु इंसान हूंदो आहे, पर जेकॾहिं ॻाल्हि अचे थी मुसलमान थियण जी त पोइ उहो वरी अमल किथे आहे? उन अमल जी असांजे हिन मुआशिरे में मुफ्ती साहब खोट आहे। मुफ्ती साहब वक़्त जूं घड़ियूं बिल्कुलु बि इजाज़त न पियूं ॾियनि। मां चाहींदसि त तव्हां मैसेज ॾियो ऐं ट्रांसमिशन जे इख़्तिताम खे पाण जेको आहे सो नात ते कंदासीं। सभिनि मुसलमाननि भाउरनि खे इहो मैसेज आहे त पंहिंजे अमल खे बहितर बणायो। जे तव्हांजो अमल सुहिणो हूंदो त तव्हांजी ज़िंदगी सुहिणी बणबी।
तव्हांजो अमल बेकार हूंदो त तव्हांजी ज़िंदगी बेकार, तव्हांजो मुआशिरो बेकार थींदो। सुहिणो अमल करे पाण खे बि संवारियो, पंहिंजे मुआशिरे खे बि संवारियो, पंहिंजे आख़िरत खे बि संवारियो। सुभान अल्लाह जी, माशाअल्लाह, इलाही सुठो। अॼु जे मौक़े जी मुनासिबत सां जेतिरी गुफ़्तगू थी आहे उन हवाले सां बहितरीन मैसेज नाज़रीन अवां ताईं पहुतो। मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे आयल सभिनीनि मुआज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव। ऐं इलाही थैंकफुल आहियां तव्हां सभु आहियो, तव्हांजी मौजूदगीअ में हीअ ट्रांसमिशन ख़ूबसूरत असांजे व्यूवर्स ताईं पहुची सघी। नाज़रीन, हिन पूरी ट्रांसमिशन सां साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर सां आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीन जो हर सिप में बहितरीन मज़ो मिले थो। मुंहिंजे रमज़ान जो दस्तरखान टपाल मेज़बान खां सवाइ पूरो नथो थिए। सो हाणे इजाज़त ॾींदव, पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखिजो। वेंदे वेंदे नातिया कलाम अवां ताईं पहुचाईंदासीं। अरीबा फ़ातिमा जो ख़ूबसूरत आवाज़ हूंदो। जी बिस्मिल्लाह अरीबा। मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में है। मैं मदीने की जानिब ना कैसे खींचूं, मेरा दीन और दुनिया मदीने में है। अब मुझे मौत का कोई खतरा न हो, मौत क्या जिंदगी की भी परवाह न हो, मौत क्या जिंदगी की भी परवाह न हो। काश सरकार एक बार मुझसे कहे, काश सरकार एक बार मुझसे कहे, अब तेरा जीना मरना मदीने में है। अब तेरा जीना मरना मदीने में है। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, मेरा दीन और दुनिया मदीने में है। अर्श आज़म पे जिसकी बड़ी शान है, रोज़ाए मुस्तफ़ा जिसकी पहचान है, रोज़ा है मुस्तफ़ा जिसकी पहचान है, जिसका हम पल्ला कोई मोहल्ला नहीं, जिसका हम पल्ला कोई मोहल्ला नहीं, एक ऐसा मोहल्ला मदीने में है। एक ऐसा मोहल्ला मदीने में है। मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने